हेलो अस्सलाम वालेकुम, गुड इवनिंग, वेलकम टू रंगत भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? ख़ैर ख़ैरियत सां आहियो? आई होप त तव्हांजो ॾींहुं सुठो गुज़रियो हूंदो ऐं अल्लाह जे हुकुम सां तव्हांजा सभु कम थी चुका हूंदा। ऐं हींअर जेको आहे तव्हां प्लानिंग कंदा हूंदा शाम जे हवाले सां, छो त शाम जो टाइम आहे ऐं शाम जे लाइ बि इलाही प्लानिंग्स थींदियूं आहिनि त छा करणु खपे छा न करणु खपे। ऐं कुझु मदर्स जंहिंजा बेबीज़ जेके आहिनि स्कूल वञण वारा थी विया, उहे सोचींदियूं हूंदियूं, डिस्कस कंदियूं हूंदियूं घर में पंहिंजे हस्बैंड सां, पंहिंजे घर भातियुनि सां त ॿार खे कहिड़े स्कूल में एडमिशन कराइजे। अॼु जेको मां टॉपिक रखंदसि उहो स्कूल्स जे बारे में आहे, छो त हूअं माशाल्लाह से स्कूल्स खुली विया आहिनि, असांजा स्कूल्स खुली विया आहिनि, ॿारनि स्कूल वञणु शुरू कयो आहे ऐं सुठो थो लॻे पियो। जेके सफ़ा नंढड़ा नंढड़ा ॿार आहिनि उन्हनि जी हिकिड़े ॾींहुं क्लास थिए थी त ॿिए ॾींहुं ऑनलाइन क्लास थिए थी, वरी हिकिड़ो ॾींहुं गैप आहे, वरी क्लास थिए थी, वरी ॿिए ॾींहुं ऑनलाइन क्लास थिए थी। त ठीकु आहे, ॿारनि जे लाइ सेफ्टी जे लाइ सुठी ॻाल्हि आहे त उन्हनि खे इन तरीक़े सां खणी पिया हलनि। पर जेके थोरा वॾा ॿार आहिनि उन्हनि जे लाइ डेली स्कूल आहे, 8th क्लास ताईं, मैट्रिक ताईं या इंटर जेको बि वञे थो त उहे डेली वञी रहिया आहिनि, त सुठी ॻाल्हि आहे। पर पंहिंजे ॿारनि खे जॾहिं बि तव्हां स्कूल या कॉलेज या यूनिवर्सिटी वञनि था त उन्हनि खे ताक़ीद कयो त मास्क ज़रूरु पाइनि, छो त हालात ॾाढा ख़राबु आहिनि। बग़ैर मास्क जे तव्हां ॿाहिरि ट्रैवल नथा करे सघो। हिकिड़ो त डस्टी वेदर आहे, डस्टी वेदर खां बि थोरो अवॉइड कयो, उन जे लाइ बि मास्क बहितरु आहे। ऐं कोरोना त तव्हांखे ख़बर ई आहे त केतिरी हद ताईं फैलिजी रहियो आहे, केतिरा हालात ख़राबु आहिनि, हालात ख़राबु आहिनि। ऐं उन सां गॾु गॾु जेके हालात ख़राबु आहिनि शहर जा, चोरियूं, स्नैचिंग, वारदातूं तमामु घणियूं वधी वियूं आहिनि। सो कल्ह बि मां तव्हां सां इहा ॻाल्हि कई, लास्ट वीक बि मां तव्हां सां इहा ॻाल्हि कई त शहर जा हालात ॾींहों ॾींहुं ख़राबु थी रहिया आहिनि। तमामु घणी चोरी वारदातुनि जूं रिपोर्ट्स अची रहियूं आहिनि। त ख़्यालु कयो, इलाही ख़्यालु कयो, पंहिंजे ॿारनि जो ख़्यालु कयो, पंहिंजो ख़्यालु कयो। जॾहिं ॿाहिरि ट्रैवल कयो था, जेके प्राइवेट कैब्स आहिनि उन्हनि में ट्रैवल कयो था या त वरी ऑटो में ट्रैवल कयो था या पंहिंजी ई पर्सनल कार में ट्रैवल कयो था, पर एहतियात तमामु ज़रूरी कयो। ही जेके प्राइवेट कैब्स जेके अॼुकल्ह आयूं आहिनि त असांखे नाहे ख़बर त हू कहिड़े क़िस्म जो माण्हू अचे थो, असांखे पिक करे थो, वरी असांखे ड्रॉप करे थो, पर हू उन ते नज़रिया रखंदा की हू जेको रूट वठे थो उन रूट ते नज़र रखंदा कयो, छो त हू घणो करे मैप खे फॉलो न कंदा आहिनि, हू शॉर्टकट जे चक्कर में पंहिंजो ई रूट हणंदा आहिनि। त उन रूट जे चक्कर में बि काफ़ी वारदातूं ॿुधण में आयूं आहिनि। त इहे शयूं बि थींदियूं आहिनि, त तमामु घणो ख़्यालु रखो पंहिंजे ॿारनि जो, पंहिंजी फैमिली जो। एहतियात तमामु ज़रूरी आहे। सो स्कूल्स जे हवाले सां जेका मां ॻाल्हि करे रही हुअमि त स्कूल्स जे अंदरि, स्पेशली मां कराची जी जे करे ॻाल्हि कयां, इफ आई एम टॉकिंग अबाउट माई बेबी, सो त उनखे मां जेको आहे एडमिशन हिते न कराई, मां उनखे हैदराबाद में एडमिशन कराई। छो? इन जो रीज़न आहे, उहो इहो रीज़न आहे त हिते जेका फ़ीस हुई उहा अनएक्सपेक्टेड हुई, जेका एडमिशन फ़ीस हुई उहा तमामु वधीक हुई। मां उनखे डाइवर्ट कयो हैदराबाद ऐं उते हुनखे मां एडमिशन करायो। उते हू हाणे पढ़े थी, पंहिंजे बाबा वटां, पंहिंजी ॾाॾी वटां, पंहिंजी पुफू, पंहिंजे चाचू सां गॾु उते रहे थी। सो चवण जो मक़सदु इहो त तमामु घणो ह्यूज डिफरेंस आहे। हिते जेका फ़ीस ऐं एडमिशन फ़ीस जेका मूंखे ख़बर पई, ऐं वरी जॾहिं मां उनखे उते एडमिशन कराई त मूंखे 70 to 80,000 जो डिफरेंस नज़र आयो। मां मथो पकड़े वेही रहियसि, मां चयो हीउ छा आहे, एॾी वधीक फ़ीस ऐं हिते पढ़ाई कोन्हे। असां वॾनि वॾनि स्कूल्स जा जेकॾहिं नाला खणूं त उन्हनि जूं फ़ीसिस तमामु वधीक आहिनि। एडमिशन फ़ीस आसमान सां ॻाल्हि करे रही आहे, चाहे हू पेरेंट्स अफोर्ड करे सघनि या न करे सघनि, ऐं पढ़ाई कोन्हे का। भले असां नंढनि शहरनि में, हैदराबाद नंढो शहर कोन्हे, हैदराबाद माशाल्लाह वॾो शहर आहे, पर तॾहिं बि ॻाल्हि इहा आहे त फ़ीस में ऐं एडमिशन फ़ीस में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। ऐं उन खां पोइ उते पढ़ाई बि आहे, उते मतिलबु ॾिठो वञे थो त ॿारु छा पढ़े थो, छा न पढ़े थो, ॿार खे प्रॉपर तरीक़े सां सेखारियो थो वञे पियो। असांजा कराची जा जेके बि स्कूल्स आहिनि, प्राइवेट स्कूल्स जेके बि आहिनि, मां गवर्नमेंट जी त ॻाल्हि करे ई कोन थी सघां। हिते गवर्नमेंट स्कूल्स जी त तव्हांखे पाण खे ख़बर आहे, चाहे उहे कराची हुजे, हैदराबाद हुजे या अंदरूनी सिंध हुजे, छा उन्हनि जा हालात आहिनि। गोस्ट आहिनि सफ़ा, टीचर्स बि न आहिनि, ऐं इहो
स्कूल्स बि न आहिनि, वण जे हेठां त वीचारा पढ़ंदा आहिनि। तमामु हालात ख़राबु आहिनि, पढ़ाई जे हवाले सां बि तालीमी इदारा असांजा डिस्ट्रॉय थी चुका आहिनि। ऐं वरी जेको माफ़िया जेको आहे उहो सौ सिधो माफ़िया जेको कमु करे रहियो आहे वॾनि वॾनि शहरनि में, चाहे उहो लाहौर हुजे, इस्लामाबाद हुजे, कराची हुजे। मां हैदराबाद जो एतिरो नथी चई सघां, पर कराची जे अंदरि जेको माफ़िया कमु करे रहियो आहे प्राइवेट स्कूल्स जो, उहो तमामु ग़लति कमु करे रहियो आहे। एतिरी हद ताईं फीसिस आहिनि, एतिरी हद ताईं फीसिस आहिनि जो पेरेंट्स अफोर्ड नथा करे सघनि। इहो उहो ई हाल आहे जेको प्राइवेट हॉस्पिटल्स जो आहे। प्राइवेट हॉस्पिटल्स में बि तव्हांखे ख़बर आहे त मरीज़ खे जॾहिं असां वठी वेंदा आहियूं त हू वीचारो स्ट्रेचर ते फतकंदो आहे, हुनखे फर्स्ट एड न ॾिनी वेंदी आहे, उनखे ICU त परे जी ॻाल्हि, पर उनखे जेको आहे एमरजेंसी में बि न ॾिठो वेंदो आहे। डॉक्टर उनखे चेकअप करण जी फ़ुर्सत न कंदो आहे, छो त चवंदा आहिनि त तव्हां पहिरियां पैसा जमा करायो, हेतिरा पैसा जमा करायो, उनखां पोइ असां हिन जी ट्रीटमेंट कंदासीं। सेम इहो ई स्कूल्स जो बि हाल आहे त तव्हांजो ॿारु तॾहिं क्लास में वेहंदो जॾहिं तव्हां एडमिशन फ़ीस हेतिरी ॾींदा ऐं तव्हां हेतिरो मंथली ॾींदा ऐं तव्हां जेको आहे एतिरा पैसा पे करे सघो था त तव्हांजो ॿारु वेहंदो, न त न वेहंदो। सो इहो जेको मसइलो आहे तमामु ग़लति मसइलो आहे, इन ते बि थोरो ॻाल्हाईंदासीं। ऐं इहो असांजे पीढ़ी जेका आहे न, असांखे ॿार, इहो तबाह थी रही आहे। असां ॿारनि खे पढ़ायूं, कमायूं, छा कयूं? त कॉल बि आहे, कॉल बि असां हिते वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, छा हाल आहे? खैर आहियो? अल्हम्दुलिल्लाह, ठीकु ठाक। भाउ केरु पियो ॻाल्हाए? शकील अहमद ॻाल्हायां पियो, सांगड़ मां। जी जी भाउ, कीअं आहियो? ठीकु आहियो? जी अल्हम्दुलिल्लाह, ठीकु। तव्हां ॿुधायो, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, ठीकु ठाक। जी, छा चवणु चाहींदव? जी मैडम। हेलो। जी 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 भाउ, छा चवणु चाहींदव? मां चवां थो माशाल्लाह तव्हांजो शो ॾाढो बहितरीनु आहे। असांजा ॿार वॾे दिलि सां ॾिसनि था, ख़ुशि थियनि था ऐं तव्हां ॻाल्हियूं ॿुधाए अमल बि कंदा आहिनि, तव्हां वधीक गाइड ॾींदा इनखे ॾियो। थैंक यू, सुठी ॻाल्हि आहे भाउ त ॿार जेकॾहिं ॾिसनि था शो ऐं ॿार अमल कनि था त मुंहिंजे लाइ इहा ख़ुशी जी ॻाल्हि आहे। मां कोशिशि इहा कंदी आहियां छो जो मां पाण औलाद वारी आहियां, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेको पाण पंहिंजे औलाद जे बारे में सम्झंदो आहे त उहो अॻिते ॿियनि खे बि सम्झाए सघे थो। बिल्कुलु। त तव्हांजा केतिरा ॿार आहिनि? 2 ॿार आहिनि। माशाल्लाह, छा एज हूंदी? जी, हिकिड़ी 6 साल, हिकिड़ी 11 साल। माशाल्लाह माशाल्लाह। त पोइ स्कूल वेंदियूं आहिनि? ॿई नियाणियूं आहिनि तव्हांजियूं? न, छोकिरो ऐं छोकिरी आहे। माशाल्लाह, स्कूल वेंदा आहिनि? जी जी, हाणे त फ़िलहाल कोन पिया वञनि, थोरा बीमार थी विया आहिनि। ओहो, अल्लाह साईं शिफ़ा ॾिए। इंशाअल्लाह। पर भाउ, हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु चवंदसि त स्कूल जी तालीम सां गॾु गॾु हिननि खे दीनी तालीम ज़रूरु ॾिजो। बिल्कुलु बिल्कुलु, तमामु ज़रूरी आहे। ऐं तव्हां खां इहो बि ज़रूरु पुछणु चाहींदसि त तव्हांजा ॿार जेको स्कूल वञनि था त तव्हां फीसिस वग़ैरह में कीअं आहियो? मतिलबु सही फीसिस आहिनि या तमामु वधीक आहिनि? न बिल्कुलु ठीकु आहिनि फ़िलहाल, न ज़बरदस्त। हलो, ज़बरदस्त, इहा सुठी ॻाल्हि आहे। थैंक यू, पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़, अल्लाह हाफ़िज़। त हलो, सुठी ॻाल्हि आहे। इन भाउ इहो ई चयो त असां सेटिस्फाई आहियूं ऐं तव्हां ज़रूरु मूंखे कॉल कयो। कॉल करण खां पोइ जेको आहे तव्हां मूंखे ॿुधाए सघो था त तव्हांजा ॿार जंहिं बि स्कूल में पढ़नि था उन्हनि जी फीसिस जे हवाले सां ॿुधायो त फीसिस नॉर्मल आहिनि, अफोर्डेबल आहिनि, कोई परेशानी त कोन थी थिए तव्हांखे, ऐं एडमिशन फ़ीस केतिरी आहे। छो त शहरनि जा त हाल मां तव्हांखे ॿुधाए चुकी आहियां, केतिरा त अजीबो ग़रीब क़िस्म जा हालात आहिनि हिते जे शहरनि जा, स्पेशली कराची जा। अच्छा, सेगमेंट जे हवाले सां जंहिं मां तव्हां सां ॻाल्हि कई हुई त किचन असां ऐड कंदासीं इंशाअल्लाह हिन हफ़्ते थर्सडे ते असांजो पहिरियों शो हूंदो किचन जो। त तव्हां मूंखे ज़रूरु ॿुधायो त किचन जे हवाले सां तव्हांजी कहिड़ी फ़रमाइश आहे, त असांजा जेके बि शेफ़ हूंदा छा ठाहिनि, कहिड़ी फ़रमाइश आहे, कहिड़ी शइ तव्हांखे शाम जो जेको टाइम हूंदो आहे चांहि सां गॾु खाइण में छा पसंदि आहे। त बिल्कुलु जीअं असांजा गेस्ट ईंदा, गेस्ट शेफ़ ईंदा त उन्हनि खां बि पुछंदासीं ऐं तव्हां बि पंहिंजी फ़रमाइश ॿुधाए सघो था त तव्हांजी छा फ़रमाइश आहे। ऐं शाम जो जेका तव्हां चांहि पीअंदा आहियो, जेको बि मतिलबु 4-5 जो जेको बि टाइम हूंदो आहे, हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो हिकिड़ो टाइम हूंदो आहे, कोई 6 बजे बि चांहि पीअंदो आहे, त उन वक़्तु तव्हांखे स्नैक्स में छा खाइणु पसंदि आहे। असां कोशिशि छा कंदासीं त शाम जो टाइम आहे, रंगनि भरी शाम आहे, मंडे टू फ्राइडे तव्हां सां गॾु हूंदा आहियूं 4 खां 6, त असां कोशिशि इहा ई कंदासीं त असां स्नैक्स रखूं, कोई हेवी फूड न रखूं, छो त हल्की हल्की शयूं चांहि सां गॾु सुठी लॻंदियूं आहिनि। त व्यूअर्स, इंशाअल्लाह ब्रेक खां पोइ असांजा गेस्ट हूंदा, या ज़बरदस्त गेस्ट आहिनि।
ऐं इनशाला उन्हनि सां कचहरी कंदासीं। वक़्तु थियो ब्रेक जो, जल्दी वापसि था अचूं। वेलकम बैक व्यूअर्स, बि तव्हां सां हाज़िर आहियूं ऐं शोभी भाई बि असां सां गॾु आहिनि, असांजा गेस्ट बि हिते मौजूदु आहिनि, उन्हनि सां बि कचहरी कंदासीं। पर पहिरियां मां शोभी भाई खे सलाम करणु चाहींदसि। अस्सलाम वालेकुम, कैसे हैं शोभी भाई? अस्सलाम वालेकुम किरण, और बिल्कुल ठीक हूँ। तबीयत ठीक है आपकी? शुक्र अल्हम्दुलिल्लाह, माशाल्लाह। और बड़े एनर्जेटिक लग रहे हैं आज आप माशाल्लाह से। बहुत 7 साल के बाद एक आर्टिस्ट से मुलाकात हुई आज मॉर्निंग में। हाँ, मैंने आपके स्टेटस देखा था। साथ, हाँ 8 साल पहले एक बैंड था हमारा ASR, तो हम उनके साथ ही थे। तो उसके बाद बहुत अच्छी खातून है और बहुत प्यारा गाती हैं। अच्छा गाती हैं। मैं उनसे प्रॉमिस लेके आया हूँ कि आप हमारे शो में आएंगे। अरे इंशाल्लाह बुलाएंगे उनको। और वाकई उनके सॉन्ग्स भी बहुत फेमस थे उस टाइम पर। बिल्कुल, मैं उनका कॉन्टैक्ट नंबर यहाँ का जो भी उनका रिसेंटली है वो मैं लेके आया हूँ। मैं एंडी शर्मा साहब को दूंगा कि वही हमें यहाँ बुलाएं। बिल्कुल बिल्कुल। खुद भी ख्वाहिश जाहिर करनी थी कि मैं ज़रूर आऊँगी यहाँ पर इंशाल्लाह। और इसमें कोई शक नहीं कि वो वाकई में बड़ी अच्छी एक स्वीट किस्म की पर्सनालिटी हैं। नहीं आज भी से वैसे ही दिखती है वो माशाल्लाह से। तो जी व्यूअर्स, असांजा गेस्ट भी ते मौजूद आहिनि। मां तव्हांखे ॿुधायां त अॼु जेका शख़्सियत असां सां गॾु मौजूदु आहे, माशाल्लाह सिंध जो तमामु वॾो नालो, असांजे पाकिस्तान जो वॾो नालो। जंहिं टाइम PTV हिकु अहिड़ो चैनल हुयो जेको सॼे पाकिस्तान ते राॼ कंदो हुयो ऐं अॼु बि करे थो। ईअं न आहे त ॿिया चैनल्स अची विया आहिनि त PTV जी उहा क्वालिटी उहा शइ ख़तमु थी वई आहे। न, PTV आहे ऐं उहो PTV हमेशह ईअं ई रहंदो। सो उन टाइम हिकिड़ो नौजवान चॉकलेटी हीरो एंट्री वरिती उन ऐं ड्रामाज़ में कमु कयईं, चाहे वो उर्दू ड्रामाज़ हुजनि चाहे वो सिंधी ड्रामाज़ हुजनि। पर मां उनखे चॉकलेटी हीरो इन करे थी चवां छो जो उन टाइम चंद अहिड़ा एक्टर्स हूंदा हुआ जेके वाकई चॉकलेटी हीरो हूंदा हुआ। हुननि जा एक्सप्रेशंस, हुननि जी डायलॉग डिलीवरी ऐं हुननि जो वे ऑफ टॉकिंग स्टिल सेम एज़ इट इज़ अॼु भी उअं ई मौजूदु आहे। चाहे अॼु हू डायरेक्शन कनि था, एक्टर बि ॾाढा सुठा आहिनि, राइटर बि ॾाढा सुठा आहिनि। अॼुकल्ह त माशाल्लाह सां टिकटॉकर बि थी विया आहिनि, यूट्यूबर बि आहिनि। हाणे स्क्रीन ते तव्हां उन्हनि खे नथा ॾिसो पर यूट्यूब ते हुननि जी शॉर्ट मूवीज़ ऐं इलाही सारो कमु करे रहिया आहिनि ऐं टिकटॉक ते त तव्हां हुननि खे हूअं ई ॾिसंदा आहियो। त मूंखे बि शर्फ़ हासिलु थियो, मां उन्हनि सां तमामु घणो कमु कयो आहे। सुठा कुलीग आहिनि, सुठा दोस्त आहिनि ऐं जॾहिं बि उन्हनि सां कमु कयो आहे तमामु सुठी फीलिंग ईंदी आहे। ईअं लॻंदो आहे त कंहिं पंहिंजे ई घर भाती सां गॾु कमु कंदो आहे। हुन जे मतिलबु सेट ते एॾी मस्ती मज़ाक हूंदी आहे, एॾो रिलैक्स फील कंदा आहियूं जो असां चवंदा आहियूंसीं त बसि डायरेक्टर हुजे त इहो हुजे। ऐं चाहे उहो लंच हुजे या काई बि शइ खाइण ते दिलि चवे, असां वञी करे सिर्फ़ु चवंदासीं सर असांखे हे खाइण ते दिलि थो चए। हा छो न, छा खाईंदव ॿुधायो। सो अहिड़ा जेके स्वीट माण्हू आहिनि न, अॼु बि असांखे ज़रूरत आहे उन्हनि जी त हू वरी सां कम बैक कनि, असांजी स्क्रीन ते अचनि ऐं वरी सां असां उन्हनि सां कमु कयूं। त मां तव्हांखे ॿुधायां त उन्हनि जा फेमस ड्रामास जेके KTN ते हुआ ऐं तव्हांखे अॼु बि यादि हूंदा, फ़ासला, माड़ी, ख़ानदान, काइनात, केर त लहंदो सार ऐं PTV ते जेके उन्हनि जा ड्रामा हुआ, मोर उॾाणो मोर, आईनो, घर भाती, सवाल, अकेलो माण्हू, इंतिहा। अञा त लिस्ट तमामु वॾी आहे। हे त कुझु उहे फेमस ड्रामाज़ आहिनि जेके मां तव्हांजे साम्हूं पेश कया आहिनि। बाक़ी जेका बि उन्हनि जी स्ट्रगल आहे, उन्हनि जी महिनत आहे, अॼु मां एप्रिशिएट करणु चाहींदसि उन्हनि खे। तव्हां बि कॉल करे उन्हनि सां ॻाल्हाए सघो था। सभु मिली करे वेलकम कंदासीं तमामु वॾो बहितरीनु डायरेक्टर, तमामु वॾो बहितरीनु एक्टर, द वन एंड ओनली असलम भुट्टो साहब। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम। तव्हां इंतहा करे छॾी तारीफ़ जी। न सर, तव्हां डिज़र्व था कयो। न तव्हां डिज़र्व था कयो, तव्हां डिज़र्व था कयो। कीअं आहियो? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे तव्हांजी? अल्लाह साईं जो करम आहे। थैंक यू सो मच, तव्हां अॼु हिते आया आहियो। जी हा, मूंखे भेण तां ख़ुशी थी जॾहिं मूंखे ख़बर पई त तव्हां हिते होस्टिंग कयो पिया। ऐं कंहिं ज़माने में त पाण ड्रामनि में गॾु कमु कंदा हुआसीं ऐं पोइ विच में वरी गैप अची वियो, पोइ वरी ॿीहर तव्हां स्क्रीन ते आया आहियो, ॾाढी ख़ुशी थी आहे। थैंक यू सो मच सर। बसि इहे तव्हां सभिनीनि जूं मोहबतूं आहिनि, तव्हां सभिनीनि जी सपोर्ट हुई जो एतिरो अॻिते बि मां वधी सघियसि। तव्हां माशाल्लाह तमामु सुठो कमु कयो। मुंहिंजा 2 सीरियल हुया जेके मूंखे करे कोन विसरंदा।
हिकिड़ो त माड़ी हुयो जेको थोरो कंट्रोवर्शियल बि हुयो ऐं ॿियो केर त लहंदो सार जी उन में बि तव्हां सुठो परफॉर्म कयो ॾाढो सुठो न न थैंक यू सो मच तव्हां जॾहिं बि मूंखे जेके बि कैरेक्टर्स ऑफर कया उहे टॉप ऑफ द लिस्ट हूंदा हुया ऐं तमामु सुठो लॻंदो हुयो तव्हां सां गॾु कमु कंदे सीरियसली अॼु मां दिलि सां तव्हांखे थैंक यू चवणु चाहींदसि त किरण अब्बासी खे केतिरी हद ताईं किरण अब्बासी ठाहिण वारो असलम साहब बि आहे महिरबानी तव्हांजी महिरबानी सर अॼुकल्ह छा थी रहियो आहे लाइफ में बसि हाणे पंहिंजा सिंधी चैनल्स कराची बेस्ड ड्रामो ठाहिनि कोन पिया उन्हनि जो घणो ज़ोर ॿाराड़ीअ ड्रामनि ते आहे मां वरी ॿाराड़ीअ ड्रामा कयां कोन थो पोइ मूं सोचियो त हाणे ईअं फारिग वेहण सां त माण्हू बीमार थी पवंदो सही पोइ छो न पंहिंजो को कमु कजे सही पोइ मां वरी पंहिंजो यूट्यूब जो चैनल सोजरे जे नाले सां खोलियो आहे सो उन ते पंहिंजी शॉर्ट फिल्मूं मां ठाहींदो आहियां वरी अपलोड कंदो आहियां ऐं ॿियनि आर्टिस्टनि खे बि बिज़ी रखंदो आहियां पाण बि बिज़ी रहंदो आहियां सही इहा बि सुठी ॻाल्हि आहे हा उन सां गॾोगॾु वरी ॿियो जेको टाइम बचंदो आहे पोइ वरी सोशल मीडिया ते टिकटॉक अॼुकल्ह छायल आहे मूं चयो त हाणे इन जे थ्रू पाण खे ज़िंदा रखूं ज़बरदस्त सर हिते कॉल वठंदासीं पोइ ॻाल्हियुनि खे कंटिन्यू था कयूं जी हेलो अस्सलाम वालेकुम हेलो अस्सलाम वालेकुम हेलो अदी तव्हांजी आवाज़ ॾाढी घटि पे आई तव्हां असांखे गानो पिया ॿुधायो सिर्फ़ु एतिरो सम्झ में आयो हीअ हसी ज़िंदगी ईअं गुज़री वई ऐं वाकई इहा हसी ज़िंदगी आहे जेका गुज़रंदी ई वेंदी उहो असांजे पंहिंजे हथ में आहे त असां कहिड़े तरीक़े सां हिनखे गुज़ारियूं था ऐं गुज़ारण जी कोशिशि कयूं था त बिल्कुलु मां ॿुधणु चाहींदसि तव्हां खां इहो गानो ॿीहर तव्हां असांखे प्लीज़ वरी सां कॉल कयो त सर हीअ हसी ज़िंदगी आहे जी हा ज़िंदगी खे इंजॉय कयो छो त हीअ ॾींहं वरी तव्हांखे वापसि कोन ईंदा ऐं इन लाइ इनखे भरपूर नमूने सां ज़िंदा रखो जीअं असां पाण खे ज़िंदा रखियो आहे सर माशाल्लाह तव्हांजा टिकटॉक त मां ॾिसंदी आहियां मूंखे जॾहिं बि टाइम मिलंदो आहे मां बिल्कुलु तव्हांजा ऐं टिकटॉक तव्हांखे मां ॿुधायां इंतिहाई अजीब ॻाल्हि आहे जो मां एॾो पुराणो टिकटॉकर न आहियां मां 5 डिसंबर 2021 में हिनखे लॉन्च कयो आहे ऐं विदिन 2 मंथ जेको आहे सो 4 लख लाइक्स अची विया ऐं 28-30 हज़ार फॉलोवर्स अची विया ज़ाहिरी ॻाल्हि आहे माशाल्लाह असलम भुट्टो नालो बि त आहे बसि इहो दोस्तनि जो ऐं मुंहिंजे व्यूअर्स जो प्यारु आहे मुंहिंजो हिकिड़ो कैरेक्टर हुयो आईनो में सोजरो जी उहो ॾाढो पॉपुलर थियो PTV जो जेको सीरियल हुयो पोइ उन में हिकिड़ो डायलॉग हुयो त प्यारा ज़िंदगी ॾाढी ॾुखी अथई ॾाढी ज़ालिम अथई उहो वायरल थी वियो उहो अॼु ताईं वायरल आहे यानी बिलीव कयो त अॼु जो जेको बि शागिर्दु आहे जॾहिं बि यूनिवर्सिटी वेंदो आहे त उहो इन जुमिले जी शुरूआति कंदो आहे त प्यारा ज़िंदगी ॾाढी ॾुखी अथई ॾाढी ज़ालिम अथई या हिक ॿिए खां पुछंदा आहिनि प्यारी छा कंदी हूंदी सही मतिलबु सेम उहा कन्वर्सेशन आहे जेका असां मां अहमद मेमण मरहूम सईद वागो जेके असांजा एक्टर हुया मुंहिंजा इन ड्रामे में गॾु हुया कोलीग्स हुया सेम उहा ई कन्वर्सेशन हुआ अॼुकल्ह जूं शागिर्द पाण कंदा आहिनि अॼु ताईं कंदा आहिनि ज़बरदस्त सर हिते वरी जेको असां कॉल वठंदासीं हुनजी अदी जी कॉल मिली वई आहे हेलो अस्सलाम वालेकुम हेलो हेलो जी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदी थोरो तेज़ ॻाल्हाईंदव तव्हांजी आवाज़ ॾाढी घटि थी अचे जो घटि अचे आवाज़ तव्हांजो आवाज़ भेण इलाही घटि थो अचे ठीकु आहियो तव्हां हाणे सही थो अचे जी जी बहितर आहे कीअं आहियो तव्हां ठीकु आहियो जी तव्हां ठीकु आहे तबियत सही आहे अल्हम्दुलिल्लाह भेण पंहिंजो नालो त ॿुधायो केरु पियो ॻाल्हाए जी मां राबिया थी ॻाल्हायां जी जी राबिया भेण छा चवणु चाहींदव असांखे गानो त ॿुधायो जेको तव्हां असांखे गुनगुनाए ॿुधायो पिया तव्हां ॿुधायो न मूंखे मां ॿुधायां मां सिंगर न आहियां न अच्छा हा तव्हां ॿुधायो चलो मां ॿुधायां तव्हांखे कहिड़ो ॿुधणो आहे इहो ई ॿुधायो न जेको तव्हां गुनगुनायो पिया सवेर हीअ हसी ज़िंदगी ये हसी ज़िंदगी गुज़री कभी ख्वाब हो या हवा का खबर ही न पए अभी तो नथो अचे अॻिते त मूंखे बि कोन ईंदो आहे तव्हांखे ईंदो आहे सर न मां बि बसि इहे ॿ लाइनियूं ईंदियूं इहे ॿई लाइनियूं ईंदियूं आहिनि हलो ठीकु आहे भेण पंहिंजो ख़्यालु रखिजो अलाह हाफ़िज़ अलाह हाफ़िज़ सर तव्हां खां मां इहो त कोन पुछंदसि
त तव्हां किथां जा आहियो, मूंखे ख़बर आहे तव्हां लाड़काणे जा आहियो, ऐं तव्हां खां इहो बि न पुछंदसि तव्हांजी शुरूआति कीअं थी, इतफ़ाक़ कीअं थियो, इहे सभु ॻाल्हियूं असां इलाही करे चुका आहियूं, हर कंहिंखे ख़बर आहे, व्यूवर्स खे बि ख़बर आहे, पर इहो ज़रूरु पुछणु चाहींदुसि PTV वारो वक़्तु तव्हांजो कीअं हुयो? शानदार। PTV एकेडमी हुयो असांजो, ऐं जेको कुझु सिखियासीं उहो PTV जे ड्रामनि खां सिखियासीं। उन ज़माने में जेके प्रोड्यूसर्स हुया, जिन खे असां आम चैनल्स ते डायरेक्टर्स चवंदा आहियूं, उते प्रोड्यूसर्स चयो वेंदो आहे, उन्हनि खां सिखियासीं। ऐं वीचारा उहे हींअर हिन दुनिया में न आहिनि। यानी मुंहिंजो जेको उस्तादु हुयो मरहूम मोहम्मद बख़्श समीजो साहब, जे मूंखे इंट्रोड्यूस कयो, उहो बि फोत थी वियो आहे। ॿियो मुंहिंजो इंतिहाई क़रीबी दोस्त हुयो मंज़ूर मंगसी, उन सां दोस्ती त पंहिंजी जाइ ते हुई, ऐं प्रोड्यूसर बि लाजवाब हुयो। उन सां मूं इलाही कमु कयो, उहो बि वीचारो गुज़ारे वियो। हारून इंसाफ़ गुज़ारे वियो, फैज़ बुगियो साहबु हूंदो उहो गुज़ारे वियो। इन्हनि सभिनी मां हिकिड़ो माण्हू अञा ताईं ज़िंदा आहे, पर उहो रिटायर थी वियो आहे, उबैदुल मसरूर साहबु आहे, ऐं अलाह साईं उनखे अञा हयाती ॾींदो। उन्हनि मां घणो कुझु सिखियोसीं असां, इंतिहा दर्जे जी असां जेका यानी सिखिया वरितीसीं उन्हनि खां वरितीसीं, ऐं उहा ई सिखिया अॼु जे असांखे मुख़्तलिफ़ चैनल्स ते कमु ईंदी आहे। हाउ टू एक्ट, हाउ टू डायरेक्ट, हाउ टू राइट। त उहा मतिलबु असांजी जेका यानी सिखिया हुई उहो PTV जे दौर खां थी। माशाल्लाह माशाल्लाह। ॻाल्हियुनि खे कंटिन्यू कंदासीं त कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम भेण, अलीगुल पटी पियो ॻाल्हायां सदर कराची खां भेण। जी भाउ, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? आदि शुक्र अल्लाह जो, शोभी भाउ खे भाउ असलम ॿुधो के अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वालेकुम सलाम। आदि जो ॿारनि जे बारे में तव्हां चयो पिए त थोरो इन जे बारे में ॻाल्हाईंदुमि। हिकु तव्हांजी जेको मां ॻाल्हायो त मुंहिंजी आवाज़ रिटर्न वापसि थी अचे, इहा कंप्लेन तव्हां भाई नोट कयो न। ओके ठीकु आहे। कॉल में कोई प्रॉब्लम आहे मुंहिंजे ख़्याल में, नेटवर्क में कोई प्रॉब्लम आहे? ॿारनि जे लाइ मां ईअं चवंदुमि, मुंहिंजा नंढड़ो वॾे स्कूल में पढ़ंदा आहिनि, कंहिं तरीक़े सां ऐं पूरी त करे थो वञा, लेकिन मसइलो इहो आहे त हिकिड़ो हाणे पोएं हफ़्ते नंढड़े खे प्रोजेक्ट ॾिनो ठाहे खणी आहे, जेको नंढड़ो मुंहिंजो वठणु वियो त हुनजे रस्ते ते एक्सीडेंट ॾाढो बुरो थी वियो। त मां क्लास टीचर खे फ़ोन कयो, मुंहिंजी नंढड़े जो एक्सीडेंट थी वियो आहे, प्रोजेक्ट नथो पहुचाए सघे, स्कूल नथो अची सघे। त वरी मूंखे हुननि जो स्कूल जे प्रोजेक्ट जो बारे में मैसेज आयो कि हे न खणी आयो, असां हिनजा 7 नंबर कटे छॾींदासीं। अरे पोइ मां स्कूल वञी जेको आहे हुननि जी एचएम सां मिलियुमि, हुन सां मूं पंहिंजी ॻाल्हि कई, पंहिंजी मां दिलि जो नंढड़ो वठी ॾेखारियो वञी मूं, त उन खां पोइ नंढड़ो त मुंहिंजो फर्स्ट आयो आहे, मां पूरे पंहिंजे 6वीं क्लास में 1 नंबर ते आयो। लेकिन मूंखे एतिरो बुरो लॻो आहे, एतिरो बुरो लॻो जो नंढड़ो मुंहिंजो हलण खां हलाक हुयो। त ठीकु आहे, असां पाण सोचे सम्झी किरण बाबा उन स्कूल में दाख़िल करंदा जिते असां बर्दाश्त करे सघूं, ठीकु आहे, इहो त ठीकु आहे। लेकिन जेके प्रोजेक्ट सां ऐं ॿार नथा खणी वञनि त उनजे लाइ थोरी शिकायत रहे थी। जो अॼु तव्हांजे हिकिड़ी नंढी रिक्वेस्ट आहे मुंहिंजी, जी अॼु असलाम भुटो साहिबु वेठो आहे, सीनियर माण्हू वेठो आहे, इन जे करे चवां थो जीअं असांजा पुराणा वॾा बहितरीन अदाकार हिन दुनिया में हलिया विया आहिनि, उन्हनि जे कंहिं न कंहिं ख़ानदान में हफ़्ते में हिकु चकर कंहिं न कंहिं माण्हू खे घर जे या पुट खे घुराए उनजो इंप्रूव तव्हां कंदा कयो त उन्हनि जा वक़्त कीअं था गुज़रनि, हू कहिड़े हाल में आहिनि। जीअं सुठा गुलाब चंद जो मोहम्मद हुसैन साहिब हुयो, पर मां केतिरा नाला खणा, शफी मोहम्मद शाह साहिबु हुयो, जेके असांजा असलम बूटे जा दोस्त हुया। असलम ॿुधो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। त तव्हां हिकिड़ो प्रोजेक्ट ठाहियो, हुन जी तमामु जेके तव्हांजा बहितरीन टीम जा जेके तव्हांजा क्रिकेट हुया, जेके अॼु हिन दुनिया में न रहिया आहिनि, उन्हनि जे बच्चनि खे कंहिं न कंहिं किरदार में आणियो ऐं असांखे टीवी ते तव्हां ॾेखारियो, ऐं कोशिशि कयो उन्हनि जी अॻिते किरण जे ज़रिए भले असां वटि प्रोग्राम अचनि। ऐं ॿियो बि ॾाढो सुठो प्रोग्राम अचे। अदा जो भी मैं आपको सलाम करूंगा और आपको रिक्वेस्ट करूंगा, कोई आज कोई खुशी का गाना सुनाना यार, कोई दुखों का नहीं सुनाना, दुख पहले ही पड़े कोई सुनाना, खुशी का सुनाना। आप हमेशा जो भी भाई पता नहीं किधर डूबे, नहीं आज बिल्कुल खुशी के गाने ही हम सुनाएंगे, क्योंकि आज हज़रत बीबी सकीना अलैहिस्सलाम की भी विलादत है। जी तो ज़रूर आज ज़ाहिर है आज तो खुशी का दिन ही है। बिल्कुल ठीकु आहे भाउ, थैंक यू, पंहिंजो ख़्यालु रखिजो। ऐं तव्हांजी इन रिक्वेस्ट ते असां ज़रूरु गौर कंदासीं। ईअं नाहे हूंदो त असां कंहिंसां कॉन्टेक्ट में नाहियूं हूंदा, असां हर कंहिंसां कॉन्टेक्ट में हूंदा आहियूं। अलीगुल भट्टी भाउ, तव्हां यकीन कयो, असां हर कंहिं आर्टिस्ट खे, चाहे पोइ उहो इन दुनिया में आहे या नाहे,
पर असां उन्हनि जी फैमिली खे बि कॉन्टेक्ट करण जी कोशिशि कंदा आहियूं, उन्हनि जे ॿारनि सां बि कॉन्टेक्ट करण जी कोशिशि कंदा आहियूं। जेके पाण एक्टर्स आहिनि त उहे बिल्कुलु टाइम जो थोरो मसइलो हूंदो आहे, ऐं जेकॾहिं हू पाण एक्टर न बि आहिनि त हू इहो ई चवंदा आहिनि त असां कैमरे ते न ईंदासीं, ऐं जेको कैमरे ते न अचे त पोइ असां उनखे ज़बरदस्ती कैमरे ते नथा वठी अची सघूं, छो जो हर कोई पंहिंजी लाइफ में हींअर एतिरो बिज़ी थी वियो आहे जो कंहिं वटि को टाइम ई कोन्हे को। पर असां कोशिशि कंदा आहियूं त जेको असां वटि अचणु चाहे असां उनखे वेलकम कंदा आहियूं। ऐं ॿी ॻाल्हि जेका तव्हां कई त उन्हनि जे ॿारनि खे जेके वॾा वॾा नाला तव्हां खयां जेके दुनिया में न आहिनि, उन्हनि जी औलाद जेके बि ड्रामनि में जेको तव्हां असलम साहब खे चयो उनजो जवाबु तव्हांखे असलम साहब ई ॾेई सघनि था। असल में हुसैन सारियो मरहूम जो औलाद जेको आहे उहो असांखे ख़बर न आहे त केतिरो हुयुसि, पुटु हुयुसि न हुयुसि, ऐं उनजी फैमिली हाणे किथे थी रहे उनजी मतिलबु असांखे नो हाउ न आहे। साईं शफ़ीउद्दीन शाह मरहूम जो जेको औलाद हुयो उनखे धीअर हुयूं, मुंहिंजे ख़्याल में पुटु कोन हुयो उनखे। ऐं गुलाब चांडी जो बि औलाद जेको आहे सो धीअर हुयुसि, पुटु न हुयुसि। सो उन्हनि मंज़ूर मुराद जे पुट खे पाण पालियो हुयो, छो त ॿई भेनर हूंदियूं, हिकिड़े सां मंज़ूर शादी कई, ॿिए सां गुलाब कई। ऐं बाक़ी मरहूम महमूद सिद्दीकी खे बि औलाद कोन हुयो। सो ऐं मोहम्मद यूसुफ मरहूम तमामु सुठो दोस्त हुयो मुंहिंजो, ऐं मूंसां वॾो हिकिड़ो PTV जो ज़बरदस्त गामू सचार जे नाले सां हिकिड़ो सीरियल कयो हुई, उनखे बि औलाद कोन हुयो। त हाणे जिन खे औलाद न आहे त पोइ उन्हनि खे असां स्क्रीन ते कीअं था हाणे ज़ाहिर आहे। ऐं ॿियो सर इहा ॻाल्हि बि त हूंदी आहे न त हर कंहिंजी पंहिंजी पर्सनल लाइफ थी थिए। हाणे जीअं तव्हांजी पंहिंजी पर्सनल लाइफ आहे, तव्हां उहा अची असां सां डिस्कस न कंदव सेट ते। मुंहिंजी पर्सनल लाइफ आहे, मां कॾहिं बि पंहिंजी पर्सनल लाइफ जेको आहे सेट ते अची डिस्कस न कंदमि। प्रोफेशनल जेको हिकिड़ो माहौल हूंदो आहे उहो अलॻि हूंदो आहे, पर्सनल माहौल हिकिड़ो अलॻि हूंदो आहे। त असां पर्सनल शयूं हिते शेयर न कंदा आहियूं, फैमिली जे हवाले सां सलाम दुआ थी वेंदा, हाल चाल पुछी वठंदा आहियूं, पर एतिरो डीपली असां कंहिंजे बि मैटर्स में न पवंदा आहियूं। बाक़ी जेके बि असांजे विच में अॼु नाला, जेके बि वॾा वॾा नाला आहिनि अॼु असांजे विच में न आहिनि, त बिल्कुलु अल्लाह साईं उन्हनि जी फैमिलीज़ खे सब्र ॾिए, उन्हनि जी मग़फ़िरत फ़रमाए। त सर इहो ज़रूरु पुछणु चाहींदसि त तव्हांखे छा डिफरेंस फील थो थिए अॼुकल्ह जे एक्टर्स में ऐं उन दौर जे एक्टर्स में? वॾो फ़र्क़ु आहे। अॼु जे दौर जो जेको एक्टर आहे उहो एतिरी महिनत नथो करे, ऐं उन दौर जो एक्टर जेको आहे सो उन बाक़ाइदे यानी सिखियो पंहिंजे सीनियर्स खां। अॼु जो जेको एक्टर आहे उहो पंहिंजे सीनियर्स खां सिखे नथो। मतिलबु हिकु अधु को ड्रामो कनि था त उहो पंहिंजो पाण खे शाहरुख़ ख़ान सम्झनि था। ऐं इहो मूंसां बि ॾाढो जेको आहे सो इंसिडेंट थिया ई 2-3 जॾहिं पाण KTN ते ई सीरियल्स कंदा हुआसीं, त हिकु अधु अहिड़ा आर्टिस्ट हूंदा जिन खे मां सम्झाईंदो हुउमि त यार हे हीअं हीअं, त उहो मूंखे ध्यानु कोन ॾींदा हुआ, ऐं उहो कॾहिं पंहिंजे क्याड़ी खणी ईंदा हुआ, कॾहिं हीअं कंदा, त मां सम्झींदो हुउमि त हिननि खे चवणु फज़ूल आहे, जो हू इहो था सम्झनि त असांखे हरूभरू थो चरियो सम्झाए, त उहो करे कोन सघंदा उहो। पर मतिलबु हींअर बि ईअं ई आहे, घणा एक्टर अहिड़ा आहिनि जेके वीचारा TV ॾिसनि था, ड्रामो ॾिसनि था, ऐं पोइ उनखे फॉलो कनि था, पंहिंजी महिनत नथा कनि। सर केरु त लहंदो सार जंहिं टाइम पाण कयूं पिया, उन में कुझु अहिड़ा नाला जेके मां हींअर स्क्रीन ते न खणणु चाहींदसि। सो आई नो त उन्हनि तव्हांखे केतिरो तंग कयो, ऐं तव्हां ॾाढा परेशान थी विया हुयो ही प्रोजेक्ट खणी करे, ऐं तव्हां पाण सोचियो पिया त मां छा कयां, ई बसि ख़तमु थिए त जान छुटे। ज़ाहिर आहे 100 क़िस्तूं हुयूं, बहरहाल वक़्तु गुज़री वियो, सुठो गुज़री वियो, तमामु सुठो वक़्तु गुज़रियो। त बि कॉल वठंदासीं, किरण आहिनि सखर मां। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, बाकी क्या हाल है? ठीक है अल्हम्दुलिल्लाह, ठीक ठाक। आप सुनाए कैसी हैं? ठीक है, मैं बिल्कुल ठीक ठाक। जी किरण क्या कहेंगी? हेलो जी, हेलो जी जी किरण क्या कहना चाहेंगी आप? हेलो हेलो जी जी, क्या बोलना चाहेंगी आप? टॉपिक पे बात करनी है। जी जी करें, आप बात करें। अच्छा, तो बाजी जो ना पहले पढ़ाई होती थी, आजकल वैसी पढ़ाई नहीं है। बिल्कुल सही, वैसी पढ़ाई नहीं रही, तो देखो ना चले आज भी पढ़ा होता था, सब कुछ आ जाता था। और आज की पढ़ाई में इतना कुछ खास नहीं है। ठीक है। और बेटा आपकी आवाज़ भी बहुत ब्रेक हो रही है,
थैंक यू सो मच फॉर कॉलिंग. अल्लाह हाफ़िज़. ऐं बिल्कुलु व्यूवर्स कॉल कंदा कयो त प्लीज़ सिग्नल्स में अची कॉल कंदा कयो ऐं जेको आहे कोशिशि कंदा कयो ऐं जॾहिं बि तव्हां कॉल कयो था त पोयां टीवी जो वॉल्यूम बि घटि करे चईंदा कयो. सर तव्हां हिन टाइम स्क्रीन खां परे आहियो जी. चैनल्स थी विया तव्हां न मां टीवी चैनल्स जी स्क्रीन खां परे आहियां. हा हूअं त तव्हां स्क्रीन ते आहियो. मां स्क्रीन ते त ऑन आहियां. ऑन आहियो पर टीवी चैनल्स ते तव्हां हींअर नज़र नथा अचो. मां हींअर PTV जो हिकिड़ो सीरियल रिकॉर्ड करायो आहे नाटक रंग जो जेको हींअर अनकरीब ऑन एयर थियण वारो आहे ऐं PTV ते कमु हले पियो. उहो कनि पिया. उहो मतिलबु कोन ॾिसंदा आहिनि त भई शहर जो ड्रामो आहे ॿाहिरि जो ड्रामो आहे. उहो हर शइ अफोर्ड करे वेंदा आहिनि. सिंधी चैनल्स थोरो पोइ ते पहले आहिनि त स्क्रीन जे उन हवाले सां ऐं थोरो मतिलबु आउट ज़रूरु आहियां पर मां इन ज़रूरु आहियां. त उहो त तव्हां स्क्रीन ते आहियो बेशक आहियो पर जेकॾहिं किचन स्क्रीन जी ॻाल्हि कजे या कंहिं ॿिए चैनल जी ॻाल्हि कजे त तव्हांखे माण्हू ॾिसणु चाहिनि था तव्हांजे कम खे उन तरह सां वरी ॾिसणु चाहिनि था त तव्हां वरी सोचो नथा त वरी वापसि अची था. मां हिकु अधु आइडिया ॾिनो आहे हींअर KTN ते पीर अमजद खे ॾिनो आहे. सो मे बि जेकॾहिं उन्हनि उहो मां पंहिंजे मिज़ाज जे ख़िलाफ़ु ॾिनो आहे. उहो ॿारड़ी जो आहे हिकिड़ो पर उहो आइडिया ॾाढो भलो हुयो. मूंखे जंहिं ॾिनो त मूं सोचियो हिनखे करणु खपे छो त मां हिकिड़ो अहिड़े क़िस्म जो ख़ानदान जे नाले सां मां करे चुको आहियां हिते KTN ते. मूं सोचियो इहो थोरो कजे छो त इलाही माण्हुनि जो प्रेशर हुयो त तव्हां स्क्रीन खां ऑफ आहियो तव्हां डायरेक्ट कयो को सुठो को अहिड़ो सब्जेक्ट खणो त उहो मिली वियो त मां हिननि खे सबमिट कयो आहे. पोइ हाणे हिननि जो कमु आहे जेकॾहिं इंशाल्लाह ऑल द बेस्ट सर. इंशाल्लाह असां त चाहींदासीं तव्हां वापसि अचो KTN ते कमु कयूं मिली करे कमु कयूं इंशाल्लाह. त हिते कॉल बि आहे असां सां गॾु सायरा आहिनि. हेलो अस्सलाम वालेकुम. वालेकुम सलाम. जी भेण कीअं आहियो ठीकु आहियो? जी बाजी काम टाइम साला. बिल्कुलु ठीकु ठाक भेण. जी छा चवणु चाहींदव? हेलो जी जी भेण छा चवणु चाहींदव? हेलो हेलो बाजी. जी जी छा चवणु चाहींदव भेण? गाना ॿुधायो न. ॿुधायो ॿुधायो. हा ॿुधायो न. मां गानो कीअं ॿुधायां तव्हांखे? मां सिंगर थोरी आहियां. थैंक यू सो मच फॉर कॉलिंग. छा थी वियो आहे अॼु तव्हांखे? हीअ ॿी भेण हुई चए थी गानो ॿुधायो. मां सिंगर थोरी आहियां. टॉपिक ते तव्हां ॻाल्हायो. तव्हां टॉपिक ते ॻाल्हायो बिल्कुलु. ऐं तव्हां टॉपिक ते ॻाल्हायो. तव्हां अचो था सायरा भेण. तव्हां असांजे OB में चयो आहे त तव्हांखे हिन ते ॻाल्हाइणो आहे टॉपिक ते ॻाल्हाइणो आहे. तव्हां ऑन एयर चई करे अची करे तव्हां चओ था मां तव्हांखे गानो ॿुधायां. दिस इज़ नॉट फेयर. तव्हां ईअं न कंदा कयो. जंहिं शइ जे लाइ तव्हां चओ था तव्हां प्लीज़ उन ई ॻाल्हि ते क़ाइमु रहंदा कयो. हिते अची तव्हां असांखे बि शर्मिंदो न कंदा कयो पाण खे बि शर्मिंदो न कंदा कयो. सो मां सिंगर न आहियां बेसिकली. मां हिकिड़ी आम सी हिकिड़ी इंसान आहियां. होस्ट कयां थी प्रोग्राम ऐं थोरी घणी एक्टिंग करणु ईंदी आहे. सिंगर्स हे वेठा आहिनि ऐं टिकटॉकर हे वेठा आहिनि. सो प्लीज़ ईअं शर्मिंदो न कंदा कयो. काइंडली मां तव्हांखे वरी रिक्वेस्ट थी कयां पई अहिड़ी काई बि कॉल करण खां पहिरियां सोचींदा कयो न त ॿीहर तव्हांखे असां ब्लॉक करे छॾींदासीं. सर छा आहे असल में तव्हांजी आवाज़ जो जेको मिठास आहे उहो एतिरो आहे. न सही इहा जेका कॉल जेका का शरारत हुई या कोई तो हुयो. ये थी सके एक्सपेक्ट वो होता है ना मतलब होस्ट से वो होती है कि ये भाई मैं सिंगर नहीं हूँ कि भाई ये गाना भी गा सकती हैं एक्टिंग भी कर सकती हैं. नहीं मैं एक्टिंग करवा ले मुझसे सो बिस्मिल्लाह. मैं मतलब गाना नहीं गा सकती. जीअं तव्हां असांजे ड्रामनि जे सेट ते कॾहिं कॾहिं गुनगुनाईंदा हुयो मूंखे यादि आहे त ईअं ई उहो टाइम ॿियो हुयो. हे टाइम ॿियो आहे. हाणे कोन थो पुॼे पियो. टाइम जी बि ॻाल्हि हूंदी आहे. ऐं ही वरी जेको असांजो शो जेको आहे टाइमिंग्स थोरियूं घटि बि हूंदी आहे त असां कोशिशि कंदा आहियूं त असां सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं कयूं हिन में. त सर तव्हांजो कीअं इरादो थियो त तव्हां टिकटॉक जी तरफ़ अचो? टिकटॉक एक्चुअली पहिरीं त मां हिनखे ॿाराणो कमु सम्झंदो हुउमि ऐं मूंखे घणा ई माण्हू चवंदा हुया. पोइ मां थोरो चवंदुमि त ॿाराणो कमु आहे. पोइ 5 डिसंबर 2021 में असां हिकिड़े चैनल जे प्रोग्राम में वियासीं त उते मूंसां गॾु मुंहिंजो दोस्त हुयो एजाज़ बरड़ो. उन मूंखे चयो त असलम अच त हिकिड़ो टिकटॉक ठाहियूं. ॾाढो सुठो सेट लॻो पियो आहे. मूं चयो यार छॾेसि ॿाराणो कमु आहे. चई न यार अच त ठाहियूं था. मां ईअं ई हुन सां पींघो
उते पहलो हुन पींघे ते वेठुसि फिल्म कभी कभी जो हिकिड़ो गानो हुयो त कभी कभी मेरे दिल में ख़्याल आता है उहो असां रिकॉर्ड करे वरी मूंखे चई यार तूं पंहिंजे मोबाइल जे इन टिकटॉक ते जेको आहे इनखे अपलोड करेसि मां ईअं ई अपलोड करे छॾियो उन खां पोइ जॾहिं असां निकितासीं ॿाहिरि त असांजो चेक कयोसीं त 10,000 व्यूज़ अची विया लाइक्स अची विया अड़े 10,000 कीअं अञा घर ई मूंसां ॿुधायोसीं त 20,000 थी विया अरे ज़बरदस्त मतिलबु सॼे ॾींहं में 50,000 क्रॉस करे वियो माशाअल्लाह पोइ मूं चयो त यार हीउ त सुठो कमु आहे हिनखे चवंदा आहिनि कंटिन्यू कजे पोइ कंटिन्यू कयोसीं ऐं एॾो ज़बरदस्त फीडबैक मिलियो जो बिलीव कयो इन जेको जंहिं सीरियल जी मां तव्हां सां ॻाल्हि थो कयां जेको हींअर असां रिकॉर्ड थियो आहे PTV ते उन में आपा मुमताज़ कमल बि आहे नजमा बि आहे त आपा मुमताज़ जो मूंखे उते सेट ते वक़फ़ो थियो मूंखे चई असलम अचो त हिकिड़ो टिकटॉक ठाहियूं मुंहिंजो अचो पोइ आपा सां हिकिड़ो टिकटॉक ठाहियोसीं 8 बजे जो टाइम हुयो असां टिकटॉक ठाहियो आहे ऐं मां उहो अपलोड कयो आहे टिकटॉक ते वरी असां रिकॉर्डिंग कई आहे 10 बजे जॾहिं असांजो पैकअप थियो आहे असां निकिरूं पिया त मां चेक जो कयो त उहो 1 लाख क्रॉस करे ओ माशाअल्लाह सिर्फ़ु 2 कलाकनि में मां घर पहुतमि वरी 2 लख थी विया अरे वाह वाह ऐं उन खां पोइ मूंखे बिलीव न पियो अचे वरी जॾहिं सुबुह थियो आहे त उहो 3 लख थी विया ओ वाह ऐं हींअर उहो 7 लख थी विया माशाअल्लाह ऐं स्टिल लाइक्स अचनि पिया हिन ते माशाअल्लाह ज़बरदस्त ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां हुजो वरी आपा मुमताज़ हुजे त पोइ त ईअं थिए ई थिए हा इतफ़ाक़ उन खां पोइ हालांकि आपा सां गॾु जेको नजमा बि ठाहियूं आहिनि उन जी एतिरी वायरल न थियूं अली रज़ा कटपर हुयो असां इन ई सीरियल में उन जूं वायरल न थियूं इरफान शेख उहो बि असां सां इन ई सीरियल में हुयो उन में आपा सां ठाहियूं उन्हनि जूं वायरल न थियूं पर जेका आपा मूंसां ठाही उहा वायरल थी वई अरे वाह वाह ऐं मूंसां जेका नजमा ठाही उहा भले 1 लख क्रॉस करे वई आहे माशाअल्लाह ज़बरदस्त बि कॉल वठंदासीं वहाब सूमरो भाई सां सां गॾु हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अभी ताला खुश मगन अल्हम्दुलिल्लाह भा ठीक ठाक तव्हां ॿुधायो कीअं आहियो ठीकु आहियो अल्लाह जा कैसा अज असांजो तमाम सीनियर दोस्त असलम भुट्टो साहब अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम सुमरो साहब छा हाल ठीकु आहियो अल्लाह जा कैसा ॾाढी खुशी पई थिए जॾहिं तव्हांखे साम्हूं ॾिठोसीं ऐं तव्हांजो आवाज़ खणनि ते ॿुधोसीं त काल लॻा में देरि न कई कुर्ब तव्हांजा तव्हांजा ड्रामा PTV खां वेंदे KTN ताईं तव्हांजा ड्रामा तव्हांजी हिदायतकारी तव्हांजी अदाकारी ज़बरदस्त असांखे पसंदि ईंदी आहे ऐं पाण बि तव्हां असांखे पसंदि आहियो कुर्ब तव्हांजा एहसान तव्हांजा महिरबानी बसि असांखे सिक लॻी ॾिठोसीं तव्हांखे ॻाल्हि तव्हांजी घणी कोशिशि कई हूंदो आहे पीसी तो मां त साईं खे सलाम पढ़ियो कुर्ब थैंक यू भाउ पंहिंजो ख़्यालु रखिजो अल्लाह हाफ़िज़ माशाअल्लाह सर अॼु बि तव्हांजा फैंस इहो माण्हुनि जो प्यार आहे एक्चुअली इतफ़ाक़ आहे जो जेके सीनियर एक्टर हुया तक़रीबन वीचारा सभु फोत थी विया आहिनि जेके बचिया आहिनि उन्हनि मां हिकिड़ो त सलाहुद्दीन टुनियो आहे हिकिड़ो मंज़ूर मुराद आहे हिकिड़ो मां आहियां हिकिड़ो अहमद मेमण आहे इहे 4 ॼणा बचिया आहिनि बाक़ी त वीचारा सभु अलाह साईं खे प्यारा थी विया सो माण्हुनि जो एॾो प्यार आहे जो अॼु बि माण्हू उन ई रेस्पेक्ट सां ॾिसनि था ऐं यादि कनि था माशाअल्लाह त अॼु बि तव्हां चारई पाण में मिलंदा आहियो हा चइनी जी दोस्ती आहे बल्कि इनफैक्ट अहमद मेमण मुंहिंजे शॉर्ट फिल्मुनि में कमु कंदो आहे सही ऐं सलाह खे मूं हिकु ॿ दफ़ो चयो बि आहे पोइ अञा सीरियस नथो थिए हालांकि ॿियनि चैनल्स ते करे थो पर घटि थो करे हाणे सो बाक़ी ॿिया दोस्त आहिनि उन्हनि सां बि सलाम दुआ थींदी रहंदी आहे पर तव्हांजी पाण में केतिरी दोस्ती आहे मतिलबु इलाही क्लोज़ केरु आहे तव्हांजे क्लोज़ ॾिसो आर्टिस्ट सभई मुंहिंजा दोस्त आहिनि जेतिरा बि जिन सां मां गॾु कमु कयो आहे स्टिल दे आर माई बेस्ट फ्रेंड्स ऐं एजाज़ बुरड़ो तमामु घणो सुठो दोस्त आहे मुंहिंजो कैसर ॾाढो सुठो दोस्त आहे ऐं ॿई लियो आहिनि ऐं मां लिबरा आहियां ऐं लिबरा ऐं लियो जी पाण में कोन लॻंदी आहे ऐं अक्सर नुक़सान बि पहुचाईंदा आहिनि लिबरा खे ऐं कैसर बि त एजाज़ बि बीइंग अ लियो हुननि मूंखे घणो प्यार बि ॾिनो आहे त कॾहिं कॾहिं वरी धकु बि हणंदा आहिनि सही पर अॼुकल्ह तव्हांजी जेके वीडियोज़ आहिनि तमामु घणियूं एजाज़ भाउ सां गॾु ॾिसण में हा एजाज़ सां गॾु इन लाइन जो अॼुकल्ह असां उते पंहिंजे जौहर में असांजो शोरूम आहे उते बसि शाम जो 7 बजे गॾु थींदा आहियूं पोइ टिकटॉक हूंदी आहे असां हूंदा आहियूं सॉन्ग्स हूंदा आहिनि
शमन जा किशोर जा बस कम हले पियो। हलो ज़बरदस्त बि कॉल वठंदासीं। नूर भाजी कॉल आहे असां सां गॾु। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मां नूर अली चांद ॻाल्हायां थो शाहपुर चा करदा। जी जी कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? असां ॾाढा ख़ुशि आहियूं फर्स्ट क्लास तव्हांजो प्रोग्राम। जी जी महिरबानी। ऐं तमामु माना असांजो पुराणो माना हीरो सोन चांदी सभु कुझु जेको आहे असल भुट्टो साहिब खे सलाम पेश कयूं था। कुर्ब सर अस्सलाम वालेकुम। ऐं तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां एतिरनि सुठनि लफ़्ज़नि में यादि कयो था। साईं तव्हां बहितरीनु डायरेक्टर आहियो, बहितरीनु राइटर आहियो, बहितरीनु अदाकारी तव्हांजी असां पीटी ॾिठी। ऐं साईं असांजे शाहपुर चाकर जो हिकिड़ो ॾाढी बि तव्हां वटि अॼुकल्ह कमु कंदो आहे। अच्छा माशाअल्लाह सही। माशाअल्लाह। हेलो जी 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 भा। हा जी जी हा अमा मां भई भुट्टे साहिब जे लाइ हिकिड़ो शेर बि ठाहियो। जी जी ॿुधायो ॿुधायो। जॾहिं छा रखियो आहे नफ़रतनि जी बाह में, माण्हू ज़िंदा रहे तो चाह में। वाह वाह। मूं कई तुंहिंजे हवाले ज़िंदगी फ़र्क़ु ईंदो कीअं हिन वेसाह में। रूह मुंहिंजो राति जो तारो बणियो तो जॾहिं असांजो हो मुर्की साह में। वाह वाह तूं हिन संसार जी आ सोगवार, को त वैसी लॻल आहे भञ राह में। वाह वाह खे न ॻोल्हियो बाज़ार में, हू कॾा मेड़े पियो तुंहिंजी राह में। वाह मां कल भुट्टे साहिब खे वाह वाह ज़बरदस्त ज़बरदस्त। थैंक यू। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। तव्हां लिब्रा आहियो त तव्हां हुन ते बिलीव कंदा आहियो? हा मोस्टली हूअं त इन्हनि स्टार्स जो जेको बादशाह आहे उहो कैप्रिकॉन आहे, उहो किंग स्टार चवंदा आहिनि उनखे। ऐं लिब्रा सेंसिटिव रोमांटिक ऐं ॾाढो सुठो मतिलबु इन जा दोस्त जेके आहिनि सेक्रेटेरियस ऐं जिमनाए पाइसिस। पर सर मां छो त लिब्रा मुंहिंजो भाउ बि आहे, मां उनखे ॾिठो आहे ॾाढो अग्रेसिव आहे, ॾाढो मतिलबु चिड़ा कई, ॾाढो मतिलबु कावड़ में रहंदो आहे। पर तव्हांजी जेका पर्सनैलिटी आहे, मां शुरू खां वठी अॼु ताईं मां तव्हांखे जेको ॾिठो आहे त ॾाढा काम रहंदा आहियो। थी सघे थो तव्हांजे भाउ खे तमामु मां बि सुञाणा, मतिलबु हुनजी नेचर में ईअं हुजे, बाक़ी एग्रेसिव न हूंदो आहे। लिबरल्स जेके बि आहिनि दे आर नॉट एग्रेसिव, ॾाढा क्वाइट ऐं ॾाढा। सर जंहिं टाइम तव्हांजी मुलाक़ात थी काशिफ सां त हुन टाइम ॾाढो मतिलबु ज़ाहिर आहे तव्हां सां त ईअं न हूंदो, पर मूंखे ख़बर आहे न नेचर जहिड़े तरीक़े सां आहे। मे बि हुनजी नेचर में ईअं हुजे, बाक़ी अदरवाइज़ लिबरल्स एतिरा एग्रेसिव न हूंदा। तव्हां ॾाढा काम रहंदा आहियो, डाउन टू अर्थ पर्सन जेको एवरी लिबरल्स तव्हांखे ईअं ई नज़र ईंदा जीअं मां आहियां। कावड़ ईंदी आहे तव्हांखे? हा कावड़ ईंदी आहे ऐं ॾाढी ईंदी आहे, जेको मुंहिंजे मिज़ाज जे ख़िलाफ़ु जीअं कमु थिए उन ते शदीद कावड़ ईंदी आहे। ऐं मूंखे यादि आहे त जॾहिं मां असांजो इहो सीरियल हले पियो केर द लहंदो सार, उन मूंखे हिकिड़ी छोकिरीअ ॾाढो तंग कयो। सो बसि पोइ हाणे उन ज़माने में उहा छोकिरी उन असांजे उन सोप सीरियल जे राइटर जी पसंदि हुई त भई इन खे रखो, ऐं उन जे करे ई असां उनखे खयोंसीं। पर पोइ बहरहाल वक़्तु गुज़री वियो, हाणे हर को ख़ुशि हुजे पंहिंजे घर में। सर कॾहिं कावड़ में अची करे तव्हां कंहिंसां झेड़ो कयो? न मां जहिड़ो कॉलेज लाइफ में, यूनिवर्सिटी लाइफ न न में? न न मां झेड़नि खां फॾेबाज़ियुनि खां मां परे रहंदो आहियां, मां ॾाढो अवॉइड कंदो आहियां। मुंहिंजे नेचर में न आहे, मतिलबु मां अवल त मां कंहिंखे ईअं सताए नथो सघां, मां न वरी मां कंहिंखे ॾुख में ॾिसी सघां थो, मूंखे ॾाढो फील थींदो आहे। बिलीव कयो मां, मुंहिंजी दिलि ॾाढी नंढी आहे, मां जेकॾहिं रस्ते में बि वेंदो आहियां, को एक्सीडेंट थींदो आहे न त मां बीहंदो न आहियां, मथां मां हुन माण्हू खे ॾिसां ऐं मूंखे पोइ कुझु अहिड़ो कुझु थिए। तव्हांखे यादि आहे पाण जॾहिं हिनजी केर त लहंदो न माड़ी जी शूट ते आयासीं हिते केटियुनि जे भरिसां ई घिटीअ में, राति जो टाइम हुयो, 12 पिया थियनि, हिकिड़ो नशे में धुत माण्हू बाइक सां सिधो अची मुंहिंजी गाॾी में हुयो, ऐं तव्हां बि अॻियां वेठा हो, शीशा बीशा आहे हो, तव्हां बि ॾाढा परेशान थी वियो। बहरहाल असां ॾाढा क्वाइट। पर उन टाइम में मूंखे यादि आहे असलम साहब हुनखे कुझु बि न चयो, पर असलम साहब हुनखे चए पियो तूं ठीकु आहे, हिकिड़ो नशे में माण्हू हुनखे वधीक उअई कुझु बि न चई सघिजे, छो त अगरि हुनखे कुझु चइजे बि आहे त हुनखे सम्झ में त अचे कोन।
पर उन वक़्तु बि तव्हां ॾाढा मतिलबु रिलैक्स हुयो ऐं तव्हां हुनखे चयो पिया त तव्हां बसि ठीकु आहे हल ख़ैरु आहे वञ तूं मुंहिंजो मसइलो मां गाॾी सुबुह ठहाए वठंदमि सर एॾी मतिलबु तव्हांखे लॻे थो एॾो सिधो माण्हू हली सघे थो अॼुकल्ह अॼुकल्ह जो जेको दौरु आहे न इन में इन माण्हू करण सां नुक़सान बि खाईंदो आहे पर छा आहे जेकॾहिं जंहिं माण्हू जे नेचर में एतिरी इंकसारी हूंदी आहे आज़ी हूंदी आहे त पोइ उहो पंहिंजे मिज़ाज जे ख़िलाफ़ु कमु नथो करे सघे पर तॾहिं बि हा अॼुकल्ह जो जेको दौरु आहे न सर सिधे माण्हू खे खाए थो हा पर तव्हां चङो कयो ऐं बाक़ी ॿियो जेको कुझु करे थो उहो हुनजो नसीबु आहे हलो इहो बि ज़बरदस्त ॻाल्हि आहे मां तव्हांखां इहो ज़रूरु पुछणु चाहींदसि त तव्हां जीअं एज़ अ चाइल्ड हर कंहिंजी ख़्वाहिश हूंदी आहे त वॾे थी करे मूंखे हीउ ठहिणो आहे त तव्हां कॾहिं अहिड़ो कुझु सोचियो त तव्हांखे डायरेक्टर ई थियणो हुयो या तव्हांखे ॿियो कुझु थियणो हुयो न न न न मूंखे मां ज़िंदगी में कॾहिं न सोचियो त मां कोई एक्टर थींदुमि डायरेक्टर थींदुमि या लिखण सां मुंहिंजी का दिलचस्पी थींदी मां ग्रेजुएशन कई उन खां पोइ मां वरी सिंध यूनिवर्सिटी में दाख़िला मिली इकोनॉमिक्स में पोस्ट ग्रेजुएशन कई मूं त उन जे दौरान ई PTV ते अचणु थियो कंहिं दोस्त सां गॾु रहू भट्टी साहिबु असांजो आहे उन ज़माने में जंग अख़बार में नुमाइंदो हुयो उहो मरहूम अब्दुल करीम बलोच साहिब जो दोस्त हुयो जेको GM हुयो मूंखे ईअं वठी हलो हल त हलूं PTV घुमूं था मां बि चयो हल त हलूं था बसि पोइ घुमंदे उते एक्टर थी वियासीं ऐं अॼु बि उहो कमु हले पियो अरे वाह वाह ज़बरदस्त सर ॻाल्हियुनि खे कंटिन्यू कंदासीं वक़्तु थियो ब्रेक जो जी व्यूअर्स आई होप त तव्हां असांजी कचेरी इंजॉय कंदा हूंदा वक़्तु हिकिड़े ब्रेक जो जल्दी वापसि था अचो वेलकम बैक व्यूअर्स ॿियो तव्हां साम्हूं हाज़िर आहियूं असां सां मां तव्हांखां पुछणु चाहींदसि तव्हांजी ड्रीम जॉब कहिड़ी आहे हुई हाणे त ख़ैर ड्रीम ॾिसो हर माण्हू जा के ड्रीम्स हूंदा आहिनि मुंहिंजा बि हूंदा पर मुंहिंजी ड्रीम्स जो जेको हींअर जेको यानी फोकस आहे उहो मुंहिंजे ॿारनि ते आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह मां ख़ुशि नसीबु आहियां जो तव्हांखे ॿुधी ॾाढी ख़ुशी थींदी जो मुंहिंजो हिकिड़ो पुटु हींअर UK में आहे अरे माशाल्लाह ऐं उनजी शादी बि थी आहे उनखे हिकिड़ो ॿार बि आहे माशाल्लाह ऐं माशाल्लाह वेल सेटल्ड आहे उते माशाल्लाह हिकिड़ो छोकिरो मुंहिंजो दुबई में आहे ऐं उहो बि वेल सेटल्ड आहे ऐं हिकिड़ो फ़ारूक जेको असां सां गॾु ड्रामनि में कमु कंदो आहे तव्हां सां बि कयो अथसि उहो हिते आहे हाणे ड्रीम इहो आहे ॿारनि जी ख़ुशियूं ॾिसणु उन्हनि जी शादियूं ऐं बाक़ी हीउ जेको असां जेको कमु कयूं था इहो पाण खे ज़िंदा रखण जे लाइ कयूं था त असां हिन मीडिया में थोरो पाण खे ऑन रखूं यानी स्क्रीन असांखे जेका माज़ी में सपोर्ट कयो उहो हाणे बि सपोर्ट कंदी त असांजा जेके व्यूअर्स आहिनि जिन जे दिलनि में असांजो अॼु बि प्यारु मौजूदु आहे उनखे क़ाइमु ऐं दाइमु रखण जे लाइ सही बिल्कुलु सही था चओ अच्छा ॿी ॻाल्हि इहा असलम साहब तव्हांखे यादि हुजे जेकॾहिं त तव्हांखे घणो करे जेको आहे कॉम्प्लीमेंट त मां न चवां त जेकॾहिं उहो कॉम्प्लीमेंट हुन एक्टर खे मिले त मां चवां थी त वधीक सुठो हूंदो पर तव्हांखे अमिताभ सां मिलायो वेंदो हुयो एक्चुअली PTV ते जॾहिं असां कमु पिया कयोसीं त जेको मुंहिंजो मरहूम उस्ताद बि आहे दोस्त बि हो मोहम्मद समेजो साहिबु उन मूंखे ड्रामे में इन जे करे खयो त चई मूंखे यार तो में थोरो रिज़ेम्बलेंस लॻे थी अमिताभ बच्चन जी ऐं थोरो कद बि तुंहिंजो आहे ऐं तुंहिंजा एक्शन बि उहे ई आहिनि सो मां तोखे इंशा ताला उन जेको आहे पीक ते खणी ईंदुसि ऐं अलाह साईं हुनखे जरा नसीब करे अॼु ज़िंदा हुजे हा त हुनखे ख़बर पइजी वञे हा त जेको हुन सोचियो असां उहो उन ते पुॼी आहियूं ऐं बाक़ी माण्हुनि बट पंहिंजा हिकिड़ा यानी आइडिया हूंदा आहिनि ख़्याल हूंदा आहिनि हाणे जॾहिं खां मां टिकटॉक ठाहिणु शुरू कयो आहे त बिलीव कयो जेके मैसेजिस ईंदा आहिनि को शाहरुख खान चवंदो आहे हाणे मुंहिंजी आहे एज त न आहे न एज उन्हनि जी बि न आहे वीचारनि जी जेके इहे आहिनि जीअं अमिताभ आहे को अमिताभ बच्चन चवंदो आहे को हीअ चवंदो आहे ऐं मां ॿुधी पढ़ी ॾिसी ॾाढो ख़ुशि थींदो आहियां चलो ठीकु आहे जेको बि आहे दोस्तनि खे पसंदि अचे थो न सही ॻाल्हि आहे
न न इहो बि हिकिड़ो सुठो फन आहे, सुठो टाइम पास आहे। ऐं अॼुकल्ह वारो जेको टाइम आहे उहो डिप्रेशन वारो टाइम आहे सर, नेचुरली। सीरियसली। पर जे मां एक्टर न हुजां न त पोइ मूं में उहा शइ न पैदा न थिए हा। मतिलबु मां एक्टिंग खे हाणे एतिरो अलाह जे करम सां एॾो सम्झियो आहे जो मुंहिंजे लाइ ही कैमराज़, ही माण्हू, ही स्टूडियोज़, ही मतिलबु का शइ का माना कोन था रखनि। त पोइ जॾहिं मां वरी टिकटॉक जी दुनिया में आयो आहियां त मां बि जेके बि उहे यानी जेके असांजा तमामु घणा यानी पॉपुलर सॉन्ग्स हुया उन्हनि खे उअं ई फॉलो करण जी कोशिशि कंदो आहियां जीअं हुननि मतिलबु एक्टर्स ते जेको पिक्चराइज़ थिया। सर माशाल्लाह, आई कैन से कि यू आर अ बॉर्न एक्टर, सीरियसली आई कैन से दिस। महिरबानी, थैंक यू। माशाल्लाह सां, छो त तव्हांजो जेको कमु आहे अॼु भी मुंहिंजे ख्याल से सभिनीनि खे याद है। और जैसे आप बात कर रहे थे शोभी भाई कि इनका एक सीरियल आपने देखा था, कोई शक नहीं, कोई शक नहीं, क्या एक्टिंग इन्होंने की, उसमें सीरियस करेक्टर है इनका, मुझे नाम याद नहीं लेकिन मैंने देखा ज़रूर है। और ये बात भी बिल्कुल सही है कि जब ये स्क्रीन पे इनका फेस आता था ना तो इनकी जो आंखें और वो है वो बिल्कुल अमिताभ बच्चन जैसा ही लगता था वो। उसमें ये अमिताभ को कॉम्प्लीमेंट है। ये है। अभी मैंने एक टिकटॉक बनाया था तो उसमें फिल्म शराबी में वो अमिताभ बच्चन कहते ना, मूछे हो तो नथुलाल जैसी हो वरना ना हो। उस पर एक टिकटॉक बनाया था, वो वायरल हो गया। क्या बात है। और इत्तेफाक है उसमें मैं जब एक्ट कर रहा था तो वो नेचुरली जब आप किसी को फॉलो करेंगे तो वो आप में समा जाएगा। सही। तो मुंह में बाकायदे अंदर थी वो मां उनके जीअं परफॉर्म कयो। अरे वाह, ज़बरदस्त। मज़हर बाजी कॉल आ सघे। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो, तव्हांजी कॉल ड्रॉप थी वई भाउ, असांखे ॿीहर कॉल की। तो शोभी भाई अभी क्या सुना रहे हैं फिर आप? ज़बरदस्त कहते हैं ना, बहुत ज़बरदस्त माहौल हुआ है किरण। एक तो पहली बात ही हमारे सीनियर्स यहाँ मौजूद हैं और जिनके हम फ़ैन हैं वो मेरे लिए बड़ी, मतलब मैं समझता हूँ मैं बड़ा खुशकिस्मत इंसान हूँ कि मुझे वो लोग मिलते हैं जो मुझे अच्छे लगते हैं, जिनका मैं फ़ैन हूँ। मैं इस काबिल नहीं हूँ लेकिन ये है कि आज असलम भुट्टो साहब यहाँ हैं, आप हैं, हम लोग हैं, हम बिल्कुल एक फ्रेंडशिप की तरह ही यहाँ मौजूद हैं। तो ऐसी जनून का एक गीत मुझे बहुत याद आ रहा है, तो उसमें सलमान अहमद साहब, अली अजमत साहब दोनों का। अब मुझे नहीं पता सर को पसंद आएगा या नहीं आएगा, लेकिन ये दोस्ती का एक लिटरेचर है, कोशिश करता हूँ। चले इनकी दोस्ती के नाम। यारो यही दोस्ती है किस्मत से जो मिली है, सब संग चले, सब संग चले, चलते रहे हम सदा। कभी साथ ये अपनी तो है यही दुआ, यारो यही दोस्ती है किस्मत से जो मिली है। सब संग चले, सब संग चले, चलते रहे हम सदा।
चले, चलते रहे हम सदा। ये मेरा भाई जबरदस्त, माशाल्लाह। बहुत आला, माशाल्लाह माशाल्लाह। माशाल्लाह। सर तव्हां छो न करे ट्राई कई ॻाइण जी? मां एक्चुअली ॻाइणु मुंहिंजी कमज़ोरी त आहे, पर इतफ़ाक़ आहे जो मां 3 शोबा त मुंहिंजा हुया, एक्टिंग, राइटिंग ऐं डायरेक्शन जेको आहे। सिंगिंग बि मूंखे यादि आहे, मां अॼु खां 8-10 साल अॻु में मेहरान टेलीविज़न लॉन्च थियो त मां हुते प्रोग्राम मैनेजर हुयुसि। पोइ हुते हैदराबाद में जेको असांजो हिट स्टूडियो हूंदो हो, पोइ उते जेको म्यूज़िशियन जेको आयो, पोइ उहो चवंदो सर आप गुनगुना तो रहे हैं, क्यों ना मैं आपको रिकॉर्ड करूं? मुझे यार कर लो। पोइ 2-3 सॉन्ग्स हुननि मुंहिंजा रिकॉर्ड कया। मूंखे अॼु बि मां ॿुधंदो आहियां, मूंखे ॾाढो मज़ो ईंदो आहे। सही। पर हाणे जेकॾहिं मूंखे को चवे त यार आप गुनगुनाए तो रिकॉर्ड करें, तो शायदि मां न करे सघां। सही। जो आवाज़ जो जेको उतार चढ़ाव हूंदो आहे, उन ज़माने में कंहिंसां दिलि बि हुई, ओ वो चवंदा न पोइ सुर आ ही जाते हैं, छुपे रुस्तम, तो सुर आ ही जाते हैं। कैसा दिल हुई सर? मतलब कैसा थी हुई? सघे थो मूंखे पंहिंजे फन सां हुजे। न अॼु त थोरो जेको आहे उहो पोइ 1-2 सॉन्ग्स ईअं मां ॻाया। हिकिड़ो मैं सुना देता हूँ आपको, जी जी, मैं शायर तो नहीं। वाह वाह। मैं शायर तो नहीं मगर ले हंसी, जब से देखा है मैंने तुझको मुझको शायरी आ गई। वाह वाह। मैं आशिक तो नहीं मगर ले हंसी, जब से देखा है मैंने तुझको मुझको आशिकी आ गई। वाह सर, सर एडी तव्हांजा फैंस माशाल्लाह अॼु बि तमामु घणा आहिनि। उन टाइम छा वक़्तु हूंदो न जॾहिं तव्हांजो क्रेज़ी फैंस हूंदियूं? एक्चुअली मुंहिंजी थोरी कमज़ोरी इहा हूंदी, कमज़ोरी चइजे या मुंहिंजो प्रोफेशन जो हिकिड़ो हिसो चइजे, त मुंहिंजे सीरियल में जेके मेन फीमेल आर्टिस्ट हूंदियूं, जिन जा कंहिंसां पेयर हूंदा, पोइ उहो थोरो शाय फील कंदियूं, इंक्लूडिंग योर सेल्फ। त पोइ मां उन्हनि खे मतिलबु उन जे विच में जेको उहो माहौल जेको ठाहे ॾींदो हुउसि, त भई इनखे ईअं कजे, रोमांस खे जेको आहे सो कीअं जेको आहे सो कजे। सर मूंखे यादि आहे माड़ी जेको असांजो ड्रामो हुयो ऐं काफ़ी बोल्ड हुयो, ऐं उन में कुझु अहिड़ा सीन्स हुया जेके लिटरली व्यूअर्स अॼु जेकॾहिं इहो ड्रामो ठाहियो आहे न सर, वाह जा पादर बि पवनि, गारियूं बि पवनि। गारियूं त अॼु बि मिलंदियूं आहिनि, जेके असांजा कुझु दोस्त अहिड़ा आहिनि जेके ॾिसंदा बि आहिनि ऐं पोइ वरी गारियूं बि ॾींदा आहिनि त हे ईअं छो आहे। पर सर उहो वक़्तु अहिड़ो हुयो जो उन टाइम सोशल मीडिया एतिरो एक्टिव न हुयो। हा, उन टाइम इन करे जेको आहे ख़बर न पई। उन वक़्त में वरी ईअं हो जो जॾहिं असां इहो सीरियल ठाहियोसीं या फ़ासिला ठाहियोसीं, त तंहिं ज़माने में अलीकाई साहिबु हूंदो, त पोइ उहो वरी चवंदो त भई आख़िर में तव्हां पंहिंजो ईमेल ॾेई छॾियो त तव्हांखे फीडबैक मिलंदो। पोइ फीडबैक में वरी पोइ तारीफ़ बि थींदी ऐं पोइ गारियूं बि मिलंदियूं। मूंखे चङी तरह सां यादि आहे, छो जो काफ़ी बोल्ड हिकिड़ी स्टोरी हुई, वरी हुन में कुझु सीन्स बि अहिड़ा हूंदा हुआ जो मां कंदे थोरो घबराईंदी हुअमि। त असलम साहिब जी जेका मां अॼु बि हिननि खे थैंक यू चवणु चाहींदसि, मूंखे ॾाढी सपोर्ट कई आहे हिननि, ऐं उन टाइम बि मूंखे सपोर्ट कंदा हुया, ऐं मूंखे बाक़ाइदा उन्हनि हिकिड़ो त मान्योटी साहिबु हूंदा हुया साम्हूं, उन्हनि जो ई हुयो, वरी साम्हूं डॉक्टर अली हूंदो हुयो, त कुझु जेको अहिड़ा सीन्स कंदे थोरी घबराहट थींदी हुई, घर वारनि जी टेंशन बि हूंदी हुई पोयां त घर बि वञिणो आहे। त असलम साहिबु चवंदो किरण कम हूंदो आहे, इट्स जस्ट अ प्रोजेक्ट ऐं जस्ट अ एक्ट। त पहिरें पाण करे ॾेखारींदा हुआ, उन खां पोइ मां उनखे परफॉर्म कंदी हुअसि। पोइ जॾहिं इहे सेटिस्फाई थींदा हुआ त चवंदा हुआ गुड शॉट। सर इहे केतिरा दफ़ा थियो आहे असां सां।
ऐं तव्हांखे मां ॿुधायो बि हो त सर अॼु फलाणी माई मूंखे मिली ॾाढो घटि वधि ॻाल्हाई, केतिरा दफ़ा असां सां ईअं थियो आहे। एक्चुअली ज़िंदगी में अहिड़ा बेशुमार लम्हा आया जॾहिं इहे शयूं ऑन एयर वेंदियूं त माण्हू वधि में वधि एग्रेसिव थी वेंदा हुआ, पर हाणे छा कजे, असांजी सोसाइटी में इहो थींदो रहियो आहे ऐं थिए पियो। बिल्कुलु बिल्कुलु आहे। जेकॾहिं असां उन्हनि खे स्क्रीन ते आणे तव्हांखे ॾेखारियूं था त को गुनाह त न आहे, गुनाह न आहे, ऐं इनखे ग़लति वे में न वठिजे, त इन ते बि ॻाल्हाईंदासीं। हींअर कॉल वठंदासीं, मज़हर बा जी कॉल आहे असां सां गॾु। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो 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 मज़हर भा, मुंहिंजे ख़्याल सां कॉल ड्रॉप थी वई आहे भाउ तव्हांजी, तव्हां असांखे ॿीहर कॉल करे सघो था। सर इहे सेंसिटिव टॉपिक्स त आहिनि, अॼु बि आहिनि, ऐं उन टाइम जेको तव्हांजो फ़ासिला हुयो उहो बि तमामु घणो बोल्ड हुयो। पर मां तव्हांखां इहो ज़रूरु पुछणु चाहींदसि, एतिरा बोल्ड सब्जेक्ट तव्हां जेके कया आहिनि, पोइ तव्हांखे मतिलबु छा फीडबैक मिलियो? एक्चुअली इहे सिर्फ़ु मूं न कया, बल्कि इहा टीम ठहियल हुई पूरी, यानी उन ज़माने में अली काजी साहब हूंदो, नूर जोखी हूंदो, ऐं प्लस जेको राइटर हुयो तारिक कुरैशी ऐं मां, इहे असां 4 ॼणा वेहंदा हुआसीं, पोइ इन ते डिस्कस थींदो हो ऐं पोइ असां उन खे लॉन्च कंदा हुआसीं। इवन माड़ी बि ईअं ई थियो, या इवन अली काजी साहब उन ज़माने में मूंखे ॿिया बि पंहिंजा लिखियल ड्रामा बि कराया, त उन्हनि जो वरी मूं ते वधीक एतमाद हूंदो हो। त मतिलबु इहे टीम जो हिकिड़ो वर्क हूंदो हुयो जंहिंजे करे इहे थिया। बाक़ी हूअं मतिलबु पर्सनली मां चवां त यार मां हिनखे थोरो हे बोल्ड ड्रामो मां हिनखे कयां त मां न कंदो हुउमि, पर इहा पूरी टीम हूंदी। सही, टीम वर्क तो थे ज़ाहिर आहे। यूनुस भाजी कॉल आहे सां गॾु। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, कहिड़ा हाल आहे? अल्हम्दुलिल्लाह भा, बिल्कुलु ठीकु। तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, हाल कल के साथ भेण असलम भा सां ॻाल्हाइणो आहे। ॻाल्हायो भा। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम यूनुस भाई, छा हाल? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, असलम भा खे लॻ पियो टाइम ते सही लॻी पई आहे। ज़िंदगी ॾाढी ॾुखी अथई, ॾाढी ज़ालिम थी प्यारा। ॾाढा ड्रामा ठाहिया, ज़बरदस्त हूंदा हुया, ऐं अमिता जी सफ़ा टुका बि लॻा पिया हूंदा, हाणे मथे स्क्रीन ते नज़र था अचो भला। अच्छा अच्छा, सही आहे सही आहे। ॿियो छा चवणु चाहींदो भा? हा असलम भा, असांखे कॾहिं शिकायत अचो न साईं, असांजी मानी खाई वञो, हीरानी महिल में महाराज तो पाण हाज़िर 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 इंशाल्लाह इंशाल्लाह। ॾाढी दिलि ख़ुशि थी आहे साईं तव्हांखे ॾिसी। महिरबानी महिरबानी। थैंक यू भा, पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़ अल्लाह हाफ़िज़। सर इहो मूंखे ॿुधायो त तव्हांजो सक्सेस, मतिलबु मां जेकॾहिं ॻाल्हि कयां सक्सेस जी, त तव्हांजा सक्सेस छा आहे? सक्सेस ॾिसो, ज़िंदगी जा जेके बि गोल्स हुया उहे अचीव कया आहिनि। शादी थी, प्यार करण वारी वाइफ मिली, प्यारा ॿार मिलिया, उन्हनि जी लाइफ ठही, माशाल्लाह इहे ई गोल्स आहिनि ज़िंदगी जा न। बाक़ी हाणे को बेइंतहा दौलत न आहे, यानी जंहिंखे मां ॾिसी ऐं चवां त मां तमामु वॾो माण्हू आहियां। जेको बि वाइट कॉलर माण्हू थी सघे थो, बसि इहे ज़िंदगी जा गोल्स हुया जेके अचीव कयासीं। माशाल्लाह। त अञा अॻिते कुझु ख़्वाहिश आहे अचीव करण जी? बसि हींअर ॿारनि जी लाइफ आहे, उन्हनि जो फ्यूचर आहे, असां ज़िंदगी गुज़ारे वियासीं ऐं पोइ न हूंदासीं त पोइ माण्हू यादि कंदा। सर अल्लाह साईं तव्हांखे सेहत हयाती वारी ज़िंदगी अता करे। तव्हां असांजा सरमाया आहियो, असांजा सीनियर आहियो, ऐं जॾहिं बि तव्हां सां मिलंदा आहियूं सुठियूं वाइब्स तव्हां मां ईंदियूं आहिनि, कॾहिं बि तव्हां मां नेगेटिव वाइब्स न आहियूं। हिकिड़ो इंसानु थींदो आहे न त जॾहिं बि फस्ट मुलाक़ात थींदी आहे या कंहिं सेट ते वञिबो आहे त हरू भरू बि तव्हांखे हिकिड़ी नेगेटिव वाइब्स ईंदियूं आहिनि, ऐं चइबो आहे त न यार हिन सां मां नथी कमु करे सघां। बिलीव मी असलम साहब एॾो स्वीट माण्हू आहे, एतिरो प्यारो इंसानु आहे जो असांजी दिलि पाण चवंदी हुई त असां हिननि सां पाण कमु कयूं, ऐं कॾहिं प्रोजेक्ट न बि हूंदो हुयो सर त असां तव्हांखे चवंदा हुआसीं। केतिरा ई आर्टिस्ट जेके अॼु बि तव्हां सां कॉन्टेक्ट में हूंदा, इलाही आर्टिस्ट आहिनि जिन तव्हां सां कमु कयो आहे, तिन में नजमा है, मां हुयमि, अली रज़ा हुयो, आपा मुमताज़ कमल आहे, या त हिकिड़ी ॼणे तव्हांजी हिकिड़ी टीम हूंदी हुई? जी हा, टीम, ऐं दे आर स्टिल माई गुड फ्रेंड्स। ऐं मां पंहिंजे उन दौर में जॾहिं केटीएन जो तमामु घणो उरूज हूंदो, उरूज सम्राट आहे त मतिलबु रोज़ु हिकिड़ो सीरियल हलंदो हुयो, रोज़ु हिकिड़ो सीरियल हलंदो हुओ, ऐं उन में पोइ मां बेशुमार आर्टिस्ट बि इंट्रोड्यूस कया,
जंहिंमें सुमेर हुयो, रुमान खेड़ो, आज़म हुयो ऐं ॿियूं छोकिरियूं इलाही हुयूं, मतिलबु काफ़ी छोकिरियूं, समर निज़ाम बि मूं इंट्रोड्यूस कई, इरम बि मूं इंट्रोड्यूस कई, फातिमा हिकिड़ो ड्रामो कयो रौफ़ कंदर जो, पर उनखे हाइप मां ॾिनी। ऐं मतिलबु नसीबु उन्हनि जो हुयो जो मुंहिंजे थ्रू अॻिते निकिता। माशाल्लाह, ज़बरदस्त। हिते बि कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। जी, अस्सलाम वालेकुम। ओहो भेण, तव्हांजी बि कॉल ड्रॉप थी वई आहे, तव्हां असांखे ॿीहर कॉल कयो। सर, तव्हां हमेशह नए टैलेंट खे अॻिते आंदो हुयो? जी हाँ, उन दौर में ज़रूरत हूंदी हुई, छो त PTV जो जेको बि एक्टर हुयो उहो मतिलबु लिमिटेड हुयो, जंहिंमें मां हुयुमि, सलाह हुयो, मंज़ूर हुयो, अहमद हुयो, रसूल बख्श डायरी हो, अकरम हुयो, इहे ई नाला, ॿियो को बि नालो न हुयो, एक्टर हुया ई इहे। सही। ऐं पोइ जेका नई जनरेशन जेका असां इंट्रोड्यूस कईसीं, जंहिंमें सुमेर बि आयो ऐं ॿ टे ॿिया बि नाला आहिनि, मूंखे यादि नथा अचनि, मतिलबु इहे ई हुया। पोइ जिन KTN जे प्रोजेक्ट्स खे जेका मथे खयूं ऐं KTN उन्हनि खे तमामु घणी हाइप ॾिनी ऐं अॼु उहो तमामु वॾा नाला आहिनि। ज़बरदस्त। सर, तव्हांजी कॾहिं काई मतिलबु इंस्पिरेशन रही, तव्हांखे मां इंस्पायर थिया पंहिंजी लाइफ में? इंस्पिरेशन ॾिसो थींदी आहे, मूं कंहिंजी बायोग्राफी पढ़ी त न आहे, पर मां बि हिकिड़ो आम व्यूअर्स हूंदो हुउमि पंहिंजे पाकिस्तानी फिल्मुनि जो बि, इंडियन फिल्म्स जो बि, पर उन्हनि खे ॾिसी ॾिसी उहो शौक़ु, उहा इंस्पिरेशन पैदा थी, पोइ उहो हिकिड़ो जेको जुनून ठहियो उनखे अॻिते वधायोसीं। सही, माशाल्लाह। जीअं काफ़ी वॾा वॾा राइटर थी विया, माशाल्लाह। तव्हां बि लिखण जो मुंहिंजो जेको तमामु सुठो हिकिड़ो सिलसिलो थियो, मरहूम शमशेरुल हैदरी साहबु जेको मुंहिंजो उस्ताद बि हुयो, तमामु वॾो नालो हुयो, तमामु वॾो शाइर हो ऐं तमामु वॾो राइटर बि हुयो PTV में। उन खे मूं चयो मूंखे लिखिणो आहे त खिले पियो, पोइ हुन मूंखे तरीक़ो ॿुधायो त तूं लिटरेचर पढ़, अख़बारूं पढ़, मैगज़ीन्स पढ़, रिसाला पढ़, ही पढ़, हू पढ़, त तोमें पंहिंजो पाण में हिकिड़ी शइ पैदा थींदी। पर छो त मूं में उहे शयूं हुयूं, मां जॾहिं उन्हनि खे पढ़णु शुरू कयो त मूं में लिखण जो जुनून पैदा थियो ऐं मां लिखियुमि बि। PTV जा मूं काफ़ी ड्रामा लिखिया, सीरियल न लिखियो। सीरियल मूं हिकिड़ो लिखियो हो, सोणा तूं न वञ लाड़, जेको समय जे सां पोइ वरी PTV ते न कयो, उहो वरी KTN ते कई। अच्छा, सही। ऐं पोइ वरी KTN ते बि मूं 2-3 सीरियल लिखिया, जंहिंमें ख़ानदान बि हुयो ऐं 2-3 ॿिया बि हुया, मूंखे नाला यादि नथा अचनि। सर, इहो लिखण जो जेको सिलसिलो आहे सिर्फ़ु स्क्रिप्ट जी हद ताईं हुयो या शेरो शाइरी बि हुई? न, शेरो शाइरी न, बिल्कुलु बि न। मां उर्दू में वग़ैरह जी तरफ़ न, मां उर्दू में बि काफ़ी सीरियल लिखिया। मुंहिंजा तक़रीबन 7-8 उर्दू में सीरियल्स अची विया, वॾा वॾा सीरियल्स हुया। हिकिड़ो सीरियल मां अब क्या होगा जे नाले सां लिखियो, जेको PTV ते हैदर इमाम रिज़वी साहब कयो, तमामु वॾो नालो हुयो। उन खां पोइ हिकिड़ो ॿियो सीरियल मां लिखियो अमर बेल जे नाले सां, जेको तनवीर जमाल प्रोड्यूस कयो। उन में मुहसिन हसन ख़ान पहिरियों दफ़ो फिल्म खां जेको आयो TV जी स्क्रीन ते, त मतिलबु मां उर्दू में बि काफ़ी लिखियो। सही। सिंधी में बि काफ़ी लिखियो। माशाल्लाह। सर, हैदर इमाम रिज़वी साहब जे हवाले सां जेकॾहिं थोरी ॻाल्हि कयां त तव्हांजो आहे कॉन्टेक्ट? मुंहिंजो हैदर भाई सां हींअर बि आहे ऐं मुंहिंजो उस्ताद आहे, मुंहिंजी बेनता इज़त कंदो आहे। मूंखे राइटर ठाहिण में हुनजो काफ़ी एजड थी विया, काफ़ी एजड थी विया। लास्ट टाइम मां मिलियो हुअसि, काफ़ी एजड थी वियो। मां उन्हनि सां उन टाइम मुंहिंजी मुलाक़ात थी जॾहिं हुनजो तारिक रोड ते ऑफिस हूंदो। जी, हाणे उहो कोन अथनि, हाणे डिफेंस में पंहिंजे घर में ई खोलियो अथसि। ओके, मतिलबु नाइस माण्हू हुयो ॾाढो, उन्हनि सां बि अर्सो थी वियो आहे, मुलाक़ात न आहे थी। हिते बि कॉल वठंदासीं। दादला भाउ जी कॉल आहे कश्मीर मां। हेलो, अस्सलाम वालेकुम। भाउ, तव्हांजी बि कॉल ड्रॉप थी वई आहे, तव्हां असांखे ॿीहर कॉल करे सघो था। सर, तव्हांखे अॼु ॾींहं ताईं बेस्ट कॉम्प्लीमेंट कहिड़ो मिलियो आहे? कुछ भी, एनीथिंग बेस्ट, मतलब राइटर में, एक्टिंग में, डायरेक्शन में? मूंखे घणे भाङे माण्हू एज एक्टर पसंदि कंदा आहिनि। डायरेक्शन पंहिंजी जाइ ते आहे, मां पाण बि जेकॾहिं पंहिंजो एनालिसिस कयां त मां पाण खे एक्टर बहितर फील कंदो आहियां। अच्छा, मतिलबु मां एक्टर पाण खे बहितर फील कयां। सही। ऐं मूंखे मज़ो बि ईंदो आहे एक्टिंग जो। सही। ऐं मां तव्हांखे हिकिड़ो वाक़ियो ॿुधायां। अली काज़ी साहब जो लिखियलु हिकिड़ो ड्रामो हुयो,
पोइ उन जो डायरेक्टर ज़हीर मिर्ज़त हुयो जेको हींअर तव्हांजे हिन प्रोग्राम जो हेड बि आहे। सो उहो अली काज़ी साहब चयो त इहो रोल असलम खां करायो। पोइ मूं सोचियो त उहो रोल मां उन माण्हूअ खे सोचे करे छो न कयां जीअं हू ॻाल्हाईंदो हुयो, वेहंदो हो, असां सां ॻाल्हाईंदो हो, मुखातिब थींदो हो। मां उन खे कॉपी कयो ऐं उहो ॾाढो सुठो थियो। सही, ज़बरदस्त। हिते बि कॉल वठंदासीं। दादला भाजी कॉल ॿीहर मिली वई आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अभी चाल आहे भाउ? बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु आहियो? ठीकु लॻा पियो, मज़े में। तव्हां जी करम नवाज़ी आहे। जी जी भाउ, छा चवणु चाहींदव? असां इहो चवणु चाहींदासीं भुटे साहब खे त असां पाण शाइर बि आहियूं ऐं छोकिरा एक्टर बि आहियूं नंढा नंढा पंहिंजे ज़िले में। त हिकिड़ी शइ आहे जेकी त माना के इंसान जॾहिं अॻिते वधंदो आहे न। हेलो जी जी भाउ, ॿुधूं पिया। जी, मां इहो चवणु चाहींदुसि त इंसान जॾहिं अॻिते वधे थो त पोइ इंसान खे केॾी मुश्किलनि सां मुंहुं ॾियणो पए थो एक्टिंग जे हिसाब सां। माना डायरेक्टर पंहिंजे हिसाब सां हलाए थो, एक्टर पंहिंजे हिसाब सां एक्टिंग करे थो, पोइ हुन सां छा कजे। हेलो जी जी भाउ, मां तव्हांजी ॻाल्हि न सम्झसि। तव्हां एक्चुअली चवणु छा था चाहियो? मां इहो चवणु चाहियां थो त हिते साहब खे असांखे इहो ॿुधायो त डायरेक्टर चए थो त हीअं कयो, एक्टर चए थो हीअं कर, पोइ कीअं कजे? अच्छा, सही। एक्चुअली मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, जेकॾहिं तव्हां एक्टर आहियो ऐं उन डायरेक्टर वटि कमु कयो था त डायरेक्टर जेको बि तव्हांजे लाइ रोल तव्हांखे सजेस्ट कंदो त उन जी जेका फीलिंग्स आहे उहा डायरेक्टर खे पाण खे ख़बर हूंदी आहे। उन उन करेक्टर खे सम्झियो हूंदो आहे जेको उहो करेक्टर सम्झी करे तव्हांखे ऑफर कंदो त हीअ कयो। ऐं पोइ जॾहिं तव्हांखां कराईंदो त तव्हांजी फीडबैक बि कंदो, तव्हांखे फीडिंग ॾींदो, तव्हांखे डायरेक्शन ॾींदो, तव्हांखे ॿुधाईंदो त हीअं कयो। ऐं पोइ तव्हांखे उन डायरेक्टर खे फॉलो करिणो हूंदो आहे। कमु त तव्हां पाण कंदव, पर तव्हां डायरेक्टर खे जॾहिं फॉलो कंदव त तव्हांखे वधीक ईज़ी लॻंदो, छो त उहो डायरेक्टर जो उहो किरदारु जेको आहे उहो सम्झियलु हूंदो आहे। जेसिताईं तव्हां पाण ज़ाती तौर ते उनखे कंसीव कयो तेसीं ताईं तव्हांखे उन डायरेक्टर खे फॉलो करिणो पवंदो आहे। जी भाउ, ॻाल्हि सम्झी विया तव्हां हाणे? जी अजी जी, बिल्कुलु सम्झ में अची वई। ठीकु आहे भाउ, थैंक यू। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। अल्लाह हाफ़िज़। अॼु ॾींहं ताईं का बेस्ट एडवाइस मिली फैशन ते तव्हांखे? मतिलबु कंहिं ॾिनी? हर को तक़रीबन ॾींदो आहे, हर को तक़रीबन ॾींदो आहे, पर हाणे ॻाल्हि इहा आहे त न हूअं माशाल्लाह तव्हांजी ड्रेसिंग त सुठी हूंदी आहे। न मतिलबु मूंखे शुरू खां सुठो लॻंदो आहे मतिलबु माण्हू सुठा ब्रांडेड कपिड़ा पाए ऐं थोरो मज़ो ईंदो आहे। ॿियो त हाणे तयार थी करे निकिरां। न मतिलबु इहे जेके शयूं तव्हां पाईंदा आहियो, तव्हां ईअं त न चवंदा आहियो बाल बनाऊं किसके लिए, सजूं संवरूं किसके लिए? न ॾिसो, तव्हांजी जेका पर्सनैलिटी आहे उहो तव्हांजो नालो आहे। सही, ठीकु आहे न, उहो तव्हांजो किरदारु आहे। अलाह साईं जो करम आहे त उहो जेको बि किरदारु आहे उहो भलो ई आहे। माशाल्लाह माशाल्लाह। जी व्यूअर्स, वक़्तु आहे ब्रेक जो, जल्दी वापसि था अचूं। वेलकम बैक व्यूअर्स। वे तव्हां सां हाज़िर आहियूं। यकीनन तव्हां सोचींदा हूंदा त ही बलून्स हिते छा था कनि, त मां तव्हांखे ॿुधायां थी। हीअ असांजो सेगमेंट आहे। जीअं त मां तव्हां सां ॻाल्हि कई त असां पंहिंजे शो में कुझु सेगमेंट स्टार्ट करण वारा आहियूं। तिन मां हिकिड़ो ही सेगमेंट आहे असांजो। ही 4 बलून्स आहिनि ऐं इन्हनि 4 बलून्स जे अंदरि सरप्राइज़ बलून जो नालो आहे सेगमेंट जो। त इन जे अंदरि कुझु चिट्स आहिनि जिन में रिलेटेड मतिलबु गेस्ट कुझु शयूं आहिनि ऐं उन जे हवाले सां असां सां उहो ॻाल्हि कंदा, ॿुधाईंदा। ऐं हीअ असांजो लास्ट सेगमेंट हूंदो आहे शो में। ऐं जीअं त कल्ह असां आम माण्हू वारो जेको सेगमेंट कयो हुयो त उहो असां मंडे ते बि कंदासीं ऐं ॿिए कंहिं ॾींहुं ॾिसंदासीं, पर उहो हफ़्ते में 2 ॾींहं कंदासीं। हीअ जेको असांजो सेगमेंट हूंदो ट्राए कंदासीं त डेली कयूं या ही बि हफ़्ते में 2 ॾींहं कंदासीं। त सर, तव्हांजी मर्ज़ी आहे, कोई बि हिकिड़ो बलून तव्हां हिननि मां फाड़े सघो था, 4 ई तव्हां वटि। ब्लू कलर वणंदो। ज़बरदस्त। इन में चिट हूंदी।
मां पाणे ई छिरक भरियो। ओके, थैंक यू सर। तव्हांजी पसंदि जो कलर? ब्लू ई आहे। इतफ़ाक़ आहे न, ब्लू खे ई ब्लास्ट कयो। वाह सर, हिन में लिखियल बि ब्लू आहे। का ख़ासि वजह? अखियुनि खे सुहिणो लॻंदो आहे, ॾाढो सॉफ्ट ऐं ॾाढो यानी दिलकश हिकिड़ो कलर आहे न। सही। त मोस्टली मां ब्लू जीन्स मां वटि इलाही आहिनि। ओके। ऐं ब्लू शर्ट्स बि मां इलाही यूज़ कंदो आहियां। सही। सो ब्लू मूंखे वधीक अट्रैक्ट कंदो आहे। त ईअं त न आहे त तव्हां घर में बि किथे का ब्लू बॉल? घर में बि ब्लू आहे। कुझु जेके आहिनि वॉल्स जेके आहिनि उहे ब्लू आहिनि। अरे वाह, ज़बरदस्त सर। लेट्स सी हिन में छा आहे। पिन भी हेठ किरी पई आहे सर तव्हांजे पेरनि में। ओ, मोर उॾाणा मोर पीटीवी ड्रामा सीरियल। जी हाँ, मोर उॾाणा मोर में मुंहिंजो मल्हार जो रोल हुयो। मल्हार हिकिड़ो अंधो छोकिरो हूंदो आहे, उन जूं अखियूं न हूंदियूं आहिनि। उन में उन सीरियल में मां हुयुमि, सलाउद्दीन तुनियो साहिबु हो, कैसर ख़ान हुयो ऐं सलीम बलोच साहिबु हुयो उन में। ऐं मूंखे उन में मां उन में सलाह जो पुटु आहियां पर अंधो आहियां। ऐं उहो अंधो कीअं थो थिए, इहो वरी हिकिड़ी वॾी दास्तान आहे। सही। उते हिकिड़ी पीअण बला हूंदी आहे। हीअ पीअण मतिलबु वॾी बला न हूंदी आहे, उहो नांग हूंदो आहे, उनखे पीअण बला चवंदा आहिनि। अच्छा। उहा अक्सर राति जो निकिरंदी आहे। सही। ऐं जेको बि सुतल माण्हू हूंदो आहे उनजे मथां ईअं चढ़ी वेंदी आहे ऐं उनजो मुंहुं खोले उन में पंहिंजो ज़हर विझंदी आहे। ओ। ऐं उहो माण्हू पोइ अंधो थी वेंदो आहे। जेकॾहिं रोशनी अची वई त फौरन अंधो थी वेंदो, न त रोशनी अचण खां अॻु में ताईं उनजो इलाजु मुमकिन आहे। बहरहाल उहो कैरेक्टर ईअं हुयो। अरे वाह, वो तो तव्हांखे ॾाढो मज़ो आयो हूंदो वो कैरेक्टर प्ले करण में। इन हवाले सां जेको थर में असां कयोसीं ॾाढा दिलचस्प वाक़िया आहिनि। अरे वाह वाह। टाइम घटि आहे, न त मां तव्हांखे उहो सभु ॿुधायां। सर छा पोइ इहो वाक़ई का रियल स्टोरी आहे? जी जी, इहो जेको पीअण बला मौजूदु आहे हींअर बि आहे। अच्छा। थर में इहा बला हींअर बि मौजूदु आहे। इहा बला न आहे, मतिलबु नांग आहे जंहिंखे हू पीअण बला चवंदा आहिनि। सही। अॼु बि आहे उहो। ओ, त ख़तरनाक ॻाल्हि थी। जी इंतहा ओ अल्लाह साईं रहम करे। सर पिन सर हेठ किरी पई मिली वई तव्हांखे बि। वो कई छिरक था निकिरनि। ओ, मदर जी डेथ। Oh, that was ॾाढो ॾुखियो मरहलो हुयो। माण्हुनि जूं माऊं गुज़ारे वेंदियूं आहिनि, पर मुंहिंजी माउ जी जेका डेथ थी उहा इन करे बि मूंखे अॼु बि यादि हूंदी आहे। त उहा कोमा में हुई ऐं हॉस्पिटल में एडमिट हुई। उहो महीनो थी वियो हुनखे। मूंखे डॉक्टरनि चयो त सर्वाइवल कुछ नहीं है इनका, और आप अगर हमें परमिशन दें तो हम इनका वेंटिलेटर रिमूव करें। I'm sorry सर तव्हांखे थोड़ो इमोशनल करे छॾियो से। बिल्कुलु व्यूअर्स, मूंखां डॉक्टरनि जेको आहे सोचियो त भई तव्हां हिन ते साइन कयो त असां रिमूव कयूं। ऐं मां पंहिंजे हथनि सां जेको आहे पंहिंजी माउ जे डेथ साइन कयो त भई यू मे रिमूव्ड। ऐं तव्हां बिलीव कयो त को बि औलाद पंहिंजी माउ जे लाइ कीअं थो ईअं करे सघे। सही ॻाल्हि आहे। माउ हूंदी आहे। ॾाढो ॾुखियो मरहलो आहे। ॾाढो ॾुखियो मरहलो। सही ॻाल्हि आहे, छो त शायदि व्यूअर्स तव्हांखे यादि हुजे त जंहिं टाइम मुंहिंजी अम्मी खे कोरोना थियो हुयो ऐं
कराची जो वॾो हॉस्पिटल, प्राइवेट हॉस्पिटल, उन जो मां नालो हिते नथी खणी सघां, पर वॾो हॉस्पिटल कराची जो, तव्हां सम्झी विया हूंदा। उते जॾहिं अम्मी खे वठी विया आहियूं त उन्हनि इहो ई चयो त तव्हांजी मदर खे असां वेंटिलेटर ते हणंदासीं। उन टाइम मां ऐं मुंहिंजो भाउ मौजूदु हुयो, राति जा 3 पिया थियनि, राति जे 3 बजे जी इहा ॻाल्हि आहे। असां ॿिन्ही भाउ भेणनि जे पेरनि हेठां ज़मीन निकिरी वई। मुंहिंजो हस्बैंड उन वक़्तु हैदराबाद में हुयो। मां पंहिंजे हस्बैंड खे कॉल कई, मां चयोमांसि असद डॉक्टर्स चवनि था त अम्मी खे वेंटिलेटर लॻाइणो आहे। असद उते ई रड़ कई आहे, चई किरण इहा ग़लती न कजां, मां हींअर निकिरां थो। हू उन ई पेरनि ते जेको आहे हैदराबाद मां कराची निकितो आहे। मां पंहिंजे वॾे भेणवीअ खे इस्लामाबाद कॉल कई, उन मूंखे मना कयो किरण बिल्कुलु बि इहा हरकत न कजो, तव्हां सही सलामत पंहिंजी माउ खे अंदरि मोकिलींदव, हो वेंटिलेटर ते चाढ़े सुबुह जो तव्हांखे चवंदा तव्हांजी मदर जी डेथ थी वई आहे। त मां इहा रिक्वेस्ट करणु चाहींदसि, ख़ुदा जे वास्ते तव्हां पंहिंजे पेरेंट्स खे इन जेको आहे न वेंटिलेटर वारी बला खां बचायो। ज़िंदगी मौत अलाह जे हथ में आहे, पर डॉक्टर्स हिकिड़ो ज़रियो था थियनि। जिथे तव्हांजे पेरेंट्स खे अलाह साईं शिफ़ा ॾेई सघे थो ऑक्सीजन जे थ्रू, उते तव्हां वेंटिलेटर खां उन्हनि खे बचाईंदा कयो। जेको ऑक्सीजन जेको वेंटिलेटर जेको आर्टिफिशियल ऑक्सीजन जेको ॾिए थो न, इलाही तकलीफ़ ॾे आहे, छो जो इन मां बची नथो अचे। उहो मिरेकल आहे। हज़ारनि में को हिकिड़ो केस थींदो हूंदो, लखनि में को हिकिड़ो केस थींदो हूंदो जेको वेंटिलेटर तां वापसि अचे थो। त कोशिशि कंदा कयो। मां सम्झी सघां थी सर तव्हांजी कैफ़ियत खे। एक्चुअली इहो तमामु घणो ॾुखियो मरहलो हूंदो आहे, ऐं वेंटिलेटर ते त उहो ई पेशेंट वेंदो आहे जंहिंजो ऑलमोस्ट साह बंदि थी वेंदो आहे। ऐं इतफ़ाक़ आहे त उन ICU में कोई 12 या 13 पेशेंट पिया हुआ ऐं सभई वेंटिलेटर ते विया। पर हाणे उहे सभु बचिया हूंदा या न, बहरहाल मुंहिंजी मदर जी त डेथ थी वई ऐं डॉक्टरनि चयो त असांखे इहो सर्टिफिकेट साइन करे ॾे, असां रिमूव कयूं। ॾाढो ॾुखियो मरहलो हूंदो आहे कंहिं बि औलाद जे लाइ, त पंहिंजे माउ या पीउ जे लाइ लिखी ॾे त भई हिनखे तव्हां मारियो। सो अलाह न करे कंहिंसां ईअं थिए, ऐं ॾाढो ॾुखियो मरहलो। सॉरी सर, असां तव्हांखे रुआरे छॾियोसीं, एक्सट्रीमली सॉरी। बस लास्ट बलून तव्हांजे हथ में आहे। हा इंशाअल्लाह। हींअर सर खपण खे छिरक निकिरी वियो। ओह, कार जो एक्सीडेंट एक्चुअली ड्रामो KTN जो माड़ी रहमतुल्लाह मानवटी साहिबु लिखियो हुयो। रिकॉर्डिंग तां वापसि पिया आयासीं, राति जा 12 पिया थियनि। मां ड्राइव पियो कयां, गाॾी मुंहिंजी हुई, तव्हां बि हुयो जी, सवेरे जेका ॻाल्हि करे रहमतुल्लाह मानवटी बि हुयो, सुमेर हुयो। सो इतफ़ाक़ इन KTN वारो इहो जेको रोड आहे, डबल रोड अचे थो, नंढो रोड आहे जी, त एॾो अचूं पिया त हिकिड़े पासे खां कट आहे त उहो मोटरसाइकिल ते नशे में हुयो वीचारो। बसि जीअं ई असां आयासीं तीअं ई डज़ जो करायईं त साइड वारा 2 शीशा भॼी, कुझु तव्हांखे लॻा ऐं कुझु रहमतुल्लाह खे लॻा, ऐं विंड स्क्रीन सॼी टुटी पई। पोइ त असांखे त सम्झ में ई न आयो, पर मूंखे थोरो होश हुयो, मां वरी गाॾी खे ड्राइव करे ऐं पोइ वरी खणी हुउमि। पर अलाह जो शुक्र आहे कोई जानी नुक़सान न थियो हुयो, न हुनजो न असांजो। पर इहो आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे थोरा घणा इंटरनल नई गाॾी उन ज़माने में नई गाॾी हुई। अच्छा सर, तव्हां खां इहो ज़रूरु पुछणु चाहींदसि, ऐं ईमानदारी सां जवाबु ॾिजो, कॾहिं चोरी कई नंढे हूंदे? चोरी मां न कई, मां हाणे थी सघे थो कई हुजे हिन उमिरि में। उहो बि ईअं जो जॾहिं खां मां वरी इहो कुझु पढ़णु लॻुमि, ॾिसणु लॻुमि त घणा माण्हू वरी मज़े जे लाइ का शइ लिफ्ट कंदा आहिनि त भई थोरा सा मज़ा आ जाए, कुझु उठा लें। तो ईअं थी सघे थो मां कयो हुजे, बल्कि कयो आहे शायदि। सही। सो मेंशन करण जी ज़रूरत न आहे हरूभरू। सही आहे, इहो बि सही आहे। सर कॾहिं कंहिंसां मोहबत कई? हा कई, ऐं उहो ॾाढो ॾुखियो टाइम हुयो, मूंखे न करणु खपंदी। सीरियसली? हा बीइंग अ हस्बैंड जंहिंजी हिकु सुठी प्यार करण वारी ज़ाल बि हुजे त माण्हू खे न करणु खपे, पर मूंखां थी।
ऐं न थियणु खपे हा। आई डोंट थिंक त मां हिते कुझु चई सघां थी न, पर प्यार त प्यार हूंदो आहे, थी वेंदो आहे। हा ठीकु आहे, हूंदो आहे, पर जॾहिं तव्हां कंहिंसां कमिटेड हूंदा आहियो पंहिंजी लाइफ में। पर सर 4 शादियूं जाइज़ आहिनि। हा, पर मूंखे जेको आहे शौक़ु न हो का बि शादी करण जो। सही। मूंखे कतन शौक़ु न हुयो। पर तव्हां कॾहिं इहो सोचो बि न त जेकॾहिं तव्हां पंहिंजी हुन मोहबत खे हिकिड़ो जाइज़ नालो ॾियो हा, जाइज़ रिश्तो ॾियो हा, त शायदि तव्हांजी वाइफ खे बि एतिरो एतिराज़ न न न तव्हांखे बीइंग अ वुमेन, बीइंग अ वाइफ जेको आहे, तव्हां कंहिंखे बि शेयर नथा करे सघो, कंहिं मर्द खे तव्हां पंहिंजी ज़िंदगी में शेयर नथा करे सघो। इहा हिकिड़ी हक़ीक़त आहे ऐं उन खां को बि माण्हू मुंहुं नथो मोड़े सघे। का बि वाइफ, का बि ज़ाल, का बि औरत पंहिंजे मर्द खां अलावा कंहिं ॿी माईअ खे पंहिंजे मर्द जी लाइफ में बर्दाश्त नथी करे सघे। सही। इहो पर तव्हां गिल्टी आहियो। ऑलमोस्ट न करणु खपे हा, पर हाणे दिलि पर उन टाइम तव्हांजा ॿार नंढा हुया, वॾा हुआ? न न नंढा हुया। एतिरा नंढा बि न हुआ, वॾा, पर ख़ैर दिल तो दिल होती है। दिल तो है, दिल का एतबार क्या कीजिए। ते कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी। भाउ केरु पियो ॻाल्हाए? बरकत कुराई अदी नवाज़ से ॻाल्हाए पियो। जी जी भाउ, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। अॼु तव्हांजे गेस्ट जेको विहारे वेठा आहियो असलम भुट्टो साहब आहे न? जी जी जी। हा, असां बि इन पुराणा छा चवंदा आहिनि प्रस्तार आहियूं। जी जी। असां इन सां ॻाल्हाइण टाइम था। ॻाल्हायो भाउ। हेलो, अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम। सरकार छा हाल आहिनि? ठीकु आहियो? सर बरकत कुराई पियो ॻाल्हाए नवाज़ सां सर। माशाअल्लाह, बरकत साहब छा हाल आहिनि? ठीकु आहियो? सर कहिड़ा हाल अथव? ख़ुशि आहियो? ख़ैर? अल्लाह साईं जो करम आहे। सर असां बि तव्हांजा पुराणा छा चवंदा आहिनि प्रस्तार आहियूं, मदा आहियूं, तव्हांजा पुराणा ड्रामा बि ॾिसंदा आहियूं। हीअं त राइटर मशल थी आहियो। जी हा जी हा जी हा, तव्हांजी दुआउनि सां। सर जो ख़ैर आहे? ख़ुशि आहियो सर? हा जी, बिल्कुलु बिल्कुलु। सर असां बि तव्हांजे हुनजे मोस्ट वेलकम ऐं इन लाइक फॉर के बि वेलकम। महिरबानी सर, महिरबानी। थैंक यू बात, थैंक यू। पंहिंजो ख्याल रखिजो। अल्लाह हाफ़िज़। सर असम साहब, तव्हांखे अगरि $1 मिलियन मिलनि छा कंदव? कुझु त पंहिंजी ज़रूरतूं पूरी कंदुसि, बाक़ी विराए छॾींदुमि कंहिं ख़ैराती इदारे खे। छो त एतिरो कुझु खणी मां काॾे कंदुसि? मरी जो वञा त बाक़ी छा थींदो? अलाह न करे। बिलीव कयो त जेके माण्हू हींअर बिलियनर आहिनि, उहे एॾो कुझु वरी बि कमाइण जे चकर में हूंदा आहिनि, उन्हनि खे इहो अहसासु ई कोन्हे त तव्हां इहो सभु कुझु जेको कयो था, इहो खणी काॾे वेंदो? तव्हां मरी वेंदव न, पोइ उहो छा कंहिंजे कम जो हूंदो? त उहो एतिरो ई कमायो, एतिरो ई खाओ जेतिरो तव्हां अॻिते बि करे सघो, कुझु बर्दाश्त करे सघो, संभाले सघो। इहो आहे सर। इहा ॻाल्हि तव्हांजी बिल्कुलु ठीकु आहे। अॼुकल्ह जो जेको टाइम आहे ॾाढो हिकिड़ो तेज़ी सां हली रहियो आहे, कॉम्पिटिशन जो दौरु थी वियो आहे, नफ़्सा नफ़्सी वारो टाइम आहे। कोई कंहिंखे हिकिड़ो त बर्दाश्त कोन थो करे पियो, ऐं वरी चेज़िंग लॻी पई आहे न। मतिलबु मां अगरि शोभी करे ॾिठो या वाह जी शर्ट पाती अथसि या मूं वटि छो कोन्हे। एक्चुअली ईअं न थियणु खपे। माण्हू खे रियलिस्टिक थियणु खपे। जेको माण्हू रियलिस्टिक हूंदो उहो पंहिंजी ज़िंदगी जा फ़ैसिला आसानी सां करे सघंदो, ऐं जेको माण्हू जेको रियलिज़म ते जेको आहे कोन थो करे, त पोइ उन माण्हूअ जी ज़िंदगी एतिरी आसानी सां अॻिते कोन गुज़रंदी। सही, बिल्कुलु। ते बि कॉल वठंदासीं। शहदाद कोट मां कॉल आहे, अहमद नवाज़ लाशरी भाउ जी। हेलो, अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। जी किरण, ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। तव्हां ॿुधायो कीअं आहियो? तबियत कीअं आहे तव्हांजी? अजी मौला ख़ुशि रखनि। शोभी भाउ बि ख़ुशि आहे? अल्हम्दुलिल्लाह, उहे बि ठीकु आहिनि। अजी असांजो प्यारो डायरेक्टर असलम साहिब वेठो आहे। जी 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 जी। हा, इन सां थोरो ॻाल्हाईंदासीं। ॻाल्हायो। हा, हलो साईं। साईं अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम। वालेकुम सलाम साईं।
जेको नालो अॻु कयो सजाद बाग हुयो कहिड़ो चक्कर वारो अदाकार जी हाँ जी हाँ जी हाँ सोजरे ड्रामे में जंहिंसां कमु कयो अथव जी हाँ सर ज़िंदगी ॾाढी ॾुखी थी ॾाढी ज़ालिम थी हा हुनमें हिकिड़ो ॻाल्हि आहे साईं साईं कामरेड हाँ इहो ॻाल्हि हुयो न हाँ उन में मरहूम सईद वाघो चवंदो आहे साईं कामरेड आहिनि सईद वाघो हाँ साईं कामरेड आहिनि कामरेड कामरेड सही है सही होता कामरेड है सही हाँ पर थोड़ा यार कामरेड के लगा वाह 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 तो सही है वो भी होता कार हो माशाल्लाह मौला किशोर कनो सही मेहरबानी सदाई ताज बच्चे जो भी ड्रामा वाले तो आए जी हाँ दर्द को ला दवा जी 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 माशाल्लाह सा ठीक है पंहिंजो ख्याल रखिजो अल्लाह हाफ़िज़ असलम साहब तव्हांखे कहिड़ी शइ ख़ुशी ॾींदी आहे जेका शइ मूंखे बेनता वणंदी हुजे ऐं उहा जेकॾहिं मूंखे मिलंदी आहे त मूंखे वधि में वधि ख़ुशी थींदी आहे अहिड़ियूं बेशुमार शयूं आहिनि हाणे मां नथो मैंशन करे सघां त कहिड़ियूं कहिड़ियूं पर जॾहिं दिलि वटां का शइ मिलंदी आहे त वधीक ख़ुशी थींदी आहे सही माशाल्लाह तव्हां माशाल्लाह इलाही एक्टर्स सां कमु कयो आहे जीअं मां वॾो डायरेक्टर मां तमामु घणो ख़ुशनसीब माण्हू आहियां जंहिं पाकिस्तान जे तमामु वॾनि एक्टरनि सां कमु कयो साईं शफ़ीमंद शाह मरहूम उन सां मां हिकिड़ो सीरियल कयो अकेलो माण्हू समीजो साहब मरहूम उनखे प्रोड्यूस कयो ऐं मूंखे जेतिरो गाइड साईं कयो शायदि कंहिं एक्टर मतिलबु कोन कयो आहे मूंखे बाक़ाइदे सम्झाईंदो त हीअं हिन कर असलो साईं यारमंद शाह तमामु वॾो नालो आहे असां हिकिड़ो सीरियल कयोसीं इंतहा जे नाले सां जेको समीर साहब मरहूम कयो इहो उर्दू जो सीरियल हुयो PTV जो साईं यारमंद शाह मूंखे काफ़ी सम्झाईंदो त असलम हीअं कर मरहूम मोहम्मद यूसुफ तमामु वॾो नालो गामू सचार सां सीरियल कयोसीं PTV ते वॾो तमामु घणो पॉपुलर सीरियल थियो यूसुफ मरहूम बि मूंखे सम्झाईंदो त हीअं हिन कर मतिलबु मां वॾो ख़ुशनसीबु आहियां माशाल्लाह जो एॾनि वॾनि लेजेंड्स माण्हुनि सां माशाल्लाह उन्हनि सां गॾु कमु कयो अथमि उन्हनि मां घणो कुझु सिखियो आहे मां ऐं तव्हां एज़ अ डायरेक्टर बि इलाही एक्टर्स सां कमु इलाही इवन मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे बल्कि शायदि मूंखां ज़िंदगी में कॾहिं बि इहो न विसरे त मरहूम साईं शफ़ीमंद शाह मुंहिंजे हिकिड़े ड्रामे में मां हुनजो डायरेक्टर हुयुमि जेको मुंहिंजो यानी ईअं सम्झ त लैंडमार्क आहे हिकिड़ो मतिलबु मुंहिंजो आइडियल हुयो साईं शफ़ीमंद शाह मां इंडस टेलीविज़न ते हिकिड़ो ड्रामो कयो उर्दू में पोइ मां साईं खे बुक कयो त मूंखे चई तूं डायरेक्शन शुरू कई आहे मुंहिंजा हा साईं चई हा मूंखे ॿुधाए त तूं कीअं कंदे पोइ मां साईं खे जॾहिं ॿुधाया त मां साईं हिन खे हीअं रिकॉर्ड कंदुमि हीअ फ्रेम आहे हीअ कहाणी आहे त मुंहिंजी हुन बॉडी लैंग्वेज खे उहो एतिरो सम्झी वियो त उहो सम्झी वियो त हीअ डायरेक्टर आहे पोइ उन मूंसां गॾु कमु कयो सलाहदीन तुनियो तमामु वॾो नालो आहे मुंहिंजो सुठो दोस्त बि आहे सुठो एक्टर बि आहे उन मुंहिंजे बेशुमार ड्रामनि में कमु कयो डायरेक्टर मां ई हुयुसि फ़ासिला सोप कयोसीं 200 किस्तुनि जो उन में कमु कयईं ॿिया बि मां इलाही ड्रामा सलाह सां कया जंहिंमें मां डायरेक्टर हुयुसि त इहे वॾा नाला आहिनि तव्हांखे जेको आहे कहिड़ो एक्टर या एक्ट्रेस वधीक पसंदि आयो कमु करण में जंहिं तव्हांखे तंग न कयो हुजे कंहिं ज़माने में था चओ लास्ट तव्हांजी डायरेक्शन वारे टाइम में मूंखे जेको तंग कंदो हिकिड़ो त सुमेर हूंदो जीअं तव्हां सां बि इलाही कमु कयो ॿियो रुमान खेड़ो हुयो इहे मूंखे तंग कंदा अचण में वरी ब्रेक थींदो हो मानीअ में मानी हू चवंदा असां हीअ न खाईंदासीं हू खाईंदासीं मूं चवंदो आहियां तव्हां हिकिड़ो दफ़ो खाओ जेको खाओ पर हिकिड़ो दफ़ो खाओ हा छो त मां तव्हांखे वधीक एंटरटेन नथो करे सघां ज़ाहिर आहे मूंखे सीन रिकॉर्ड करणा हूंदा पोइ मूंखे तंग कंदा ॾाढो इवन रियाना तबसुम उन ज़माने में हूंदी उहो बि ॾाढो तंग कंदी त मूंखे चवंदो आहे यार तूं हिकिड़ो दफ़ो तूं का शइ खा मूं कॾहिं चवंदी मूंखे कॉफ़ी पीअणी आहे कॾहिं चवंदी मूंखे हे करणी आहे अरे बाबा मूंखे ड्रामो रिकॉर्ड करणु त इहे ॾाढा मज़ा ईंदा हुआ उन ज़माने में थैंक यू सो मच असलम साहब तव्हां हिते आयो तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु असांखे ॾिनो ॾाढो सुठो लॻो तव्हां सां कचहरी करे
खिलियासीं बि, इमोशनल बि थियासीं ऐं पुराणी यादूं बि ताज़ा कयूंसीं। कोई मैसेज जेको तव्हां ॾियणु चाहींदव? मैसेज मां व्यूअर्स खे इहो ई ॾींदुसि त असां एक्टर्स या डायरेक्टर्स खे ॾिसी तव्हां क़तन इहो न सोचिजो त तव्हांखे बि असां जहिड़ो ई थियणो आहे, छो त हिन फील्ड में असांखे 35 साल लॻा आहिनि, पोइ बि असां यानी पाण खे कंप्लीट नथा सम्झूं। ऐं तव्हां क़तन ईअं ट्राई न कजो, तव्हांखे इहा ई फील्ड अख़्तियार करणी आहे। तव्हांखे वधि में वधि हिन पंहिंजे मुल्क जी, हिन सूबे जी जंहिंमें रहो था, उन जी ख़िदमत करण जे लाइ तव्हांखे पंहिंजी एजुकेशन खे जेको आहे सो अचीव करणु खपे। एजुकेशन सुठी कयो ऐं पंहिंजे हिन सूबे जी, मुल्क जी ख़िदमत कयो। थैंक यू शोभी भाई, थैंक यू सो मच। और जाते जाते आपसे गाना सुनेंगे, तब तक मैं अपने व्यूअर्स को खुदाफिज कह दूँ। आपकी छुट्टी नहीं हुई अभी। जी व्यूअर्स, आई होप तव्हां एंजॉय कयो हूंदो। इंशाल्लाह ज़िंदगी रही त तव्हां सभु हींअर मिलंदासीं सुभाणे। मूंखे ॾींदा इजाज़त, पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़ जी। मालिक भी तू, राज़िक भी तू, गायब भी तू, जाहिर भी तू, तू जो मेरे साथ है मौला, फिर चाहे कुछ हो मौला, सच चल साईं मेरा। मुर्शिद मेरे मुझे टोकी ना तू, अपने अंदर मुझे खोने दे तू। हीरा मेरे मुझे रोकी ना तू, मुझे दीवाना होने दे तू जो मेरे साथ है मौला, फिर चाहे कुछ हो मौला। तू जो मेरे साथ है मौला, फिर चाहे कुछ